कंवल पाड़ू पातार में भौर बेरे आकाश, बिनी सिंधी गालड़ी राज़ कांदी रास, त इश्क शाबाश चाहे मोहब्बती मीडिया। अॼु असीं अदबी हवाले सां ॿिनि मुख़्तलिफ़ नावलनि जे हवाले सां सेशन में हाज़िर थिया आहियूं। ऐं उहे नावल जेके आहिनि उहे पंहिंजे ट्रीटमेंट में, पंहिंजे प्लॉट में, पंहिंजे थीम में, पंहिंजे साख़्त में बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। उहे कीअं मुख़्तलिफ़ आहिनि, उन्हनि जो प्लॉट छा आहे, उन्हनि जे अंदरि कहाणी कहिड़ी आहे, ऐं राइटरनि खे, नावल निगारनि खे अहिड़ी कहाणी लिखण जी ज़रूरत छो महसूस थी आहे, उन्हनि सभिनी ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असां उन्हनि नावल निगारनि खे तकलीफ़ ॾिनी आहे। हिकिड़ो असांजो नावल निगार दोस्त कलीम बुट साहब असां वटि आहे, असां सां मौजूदु आहे। ॿियो नावल निगार अख्तर हफ़ीज़ साहब असांखे जॉइन करण वारो आहे, कुझु ई लम्हनि में उहो असांखे जॉइन करे वठंदो। कलीम बुट जो नॉवल यूथोपिया आहे, उन खां पहिरियों बि हुनजा काफ़ी नावल ऐं नॉवलेट्स लिखियल ऐं छपियल आहिनि। ऐं अख्तर हफ़ीज़ बि फिक्शन जे हवाले सां, शाइरी जे तर्जुमे जे हवाले सां, अदब जे हवाले सां या तनक़ीद ऐं तज़िये जे हवाले सां मुनफ़रिद नालो आहे। ऐं नौजवान सुठो लेखक आहे जेको पंहिंजी उमिरि जे हिसाब सां, बल्कि उमिरि खां वधीक उहे शयुनि खे सोचे ऐं लिखे थो, उहे शयूं सॼी सिंध में मिंटा माणे चुकियूं आहिनि। कलीम बुट बि पंहिंजे पढ़ाइण, पंहिंजे लिखण ऐं पंहिंजे ट्रीटमेंट ऐं पंहिंजे तज़िये जे हवाले सां मुनफ़रिद सुञाणप रखंदड़ असांजो नौजवान लेखक आहे, दोस्त आहे। उन्हनि ॿिन्हिनि पोइ कोविड वारे दौर में हिकिड़ो नओं तजुर्बो कयो ऐं सिंधी अदब में नवनि मौज़ूअनि जे हवाले सां उन्हनि हिकु अॻुभराई कई। उन अॻुभराई खे डिस्कस करण जे लाइ असां हिते हाज़िर थिया आहियूं, उन्हनि सां डिस्कस कंदासीं। उन जे लाइ कलीम बुट साहब तव्हांखे मां वेलकम चवां थो, तव्हांखे ख़ुशि आमदीद जो तव्हां असांखे टाइम ॾिनो, तव्हां हिकिड़ो ख़ूबसूरत नाविल लिखियो, तव्हांजे दोस्त बि हिकिड़ो सुठो नाविल लिखियो, तव्हांखे असां भलीकार चऊं था। ऐं तव्हांखे असां गुज़ारिश कंदासीं त इन नाविल जे हवाले सां थोरो असांखे ॿुधायो त कहिड़ी शइ हुई जंहिं तव्हांखे इंस्पायर कयो त तव्हां इन नाविल तरफ़ आयो ऐं नाविल लिखण जो तव्हां तजुर्बो कयो ऐं शुरू कयो। अख्तर साहब बि असांखे जॉइन करे रहिया आहिनि, उनखे बि असां इनवाइट कंदासीं, उहे बि जॉइन कंदा, असां सां गॾु हूंदा। सो कलीम साहब, तव्हां नाविल जे हवाले सां थोरो असांखे ॿुधाए दो त कहिड़ी शइ तव्हांखे जेको आहे मुतासिर कयो जो तव्हां हिते आयो ऐं नाविल लिखियो हुयो। थैंक यू वेरी मच डॉक्टर साहब। सब खां पहिरीं त अवांजी वॾी महिरबानी जो अवां असांजे नॉवेल्स ते ही सेशन रखियो आहे ऐं जेको आहे पाण लाइव पिया वञूं, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं अवांजो जेको सुवाल आहे त कहिड़ी शइ इंस्पायर कयो, त जेको मुंहिंजो ख़्यालु आहे त चार्ल्स डाकिंस जो जेको नाविल आहे अ टेल ऑफ टू सिटीज़, उहो शुरू थो थिए हिकिड़े जुमिले सां त वी इट वॉज द बेस्ट ऑफ टाइम्स एंड इट वॉज द वर्स्ट ऑफ टाइम्स। इहो टेल ऑफ टू सिटीज़ जो जेको इहो जुमिलो आहे, इन मूंखे नए अंदाज़ में सोचण ते मजबूर कयो त ऐं उनखे जॾहिं मां पंहिंजे टाइम सां रिलेट थो कयां त वाकई में वी आर लिविंग इन द बेस्ट ऑफ टाइम्स एंड वी आर लिविंग इन द वर्स्ट ऑफ टाइम्स। न हिकु त असां टेक्नोलॉजी, लग्जरी ऐं इन हवाले सां हिकिड़े एडवांस्ड दुनिया में रही रहिया आहियूं। ॿिए पासे इख़लाक़ी क़दर, सियासी समाजी हालतूं, इंसान जो जेको सोच सम्झ, उहा सुकड़जी रही आहे। त उहो जुमिलो जेको आहे त बेस्ट ऑफ टाइम्स एंड वर्स्ट ऑफ टाइम्स, असां ॿिन्ही में रही रहिया आहियूं। ऐं हीउ जेको नॉविल आहे, हिन जी इंस्पिरेशन एक्चुअल में मुंहिंजे अहिड़ी रियासत हिकिड़ी जेका पंहिंजे जेका हुनजी आइडियालॉजी आहे उनखे जबर जे इस्तेमालु करे माण्हुनि में फीड करे ऐं हिकिड़ी एलियन दुनिया ठाहिण जी चाहे, उहा रियासत असांजे आस पास बि मौजूदु आहिनि। केतिरियूं ई रियासतूं अहिड़ियूं जेके इन नमूने सां कमु कनि थियूं। ऐं जेको आहे सो ॿियो पंहिंजो जेको पंहिंजी ऑन ग्राउंड जेका सियासी समाजी सूरत हाल आहे, उन मूंखे हिकु त अंदरां झंझोड़ियो, ऐं ॿियो जेको आहे सो उन्हनि मूंखे इंस्पायर कयो त मां हिकिड़ी अहिड़ी ख़्याली रियासत जेका माण्हुनि जी आज़ादी, माण्हुनि जी सोच ऐं माण्हुनि जे उथण वेहण, उन सभु ते कब्ज़ो करण थी चाहे थ्रू टेक्नोलॉजी, उन बाबति लिखां। इन नाविल में ॿियो जेको मूं कयो आहे त सिंधी नाविल या कहाणी में टेक्निक जे हवाले सां, जेको नरेशन जे हवाले सां
को बि ख़ासि तजुर्बो न थियो आहे, नज़र में न आयो आहे। त थोरो उन रिवायती जेको ट्रेडिशनल नरेशन जो स्टाइल आहे उन खे चेंज करण लाइ मूं जेको आहे सो हिन नॉवल में कोशिशि कई आहे। ऐं हिन में ॿियो जेको कुझु रिव्यूअर्स एतिराज़ु कयो आहे त इन में जेको मूं जेंडर जो डिस्कशन आंदो आहे, जेको मुंहिंजो मेन करेक्टर आहे हिन नॉवल जो जेबी, उहो अधु मर्द आहे ऐं अधु औरत आहे। उन हवाले सां कुझु क्रिटिक्स जो ख़्यालु आहे त इहो को असांजे समाज जो हिसो न आहे ऐं इहो जेको ख़्यालु आहे ॿाहिरीं दुनिया मां खयो वियो आहे ऐं इहो असांजी दुनिया, असां जंहिं मुआशिरे में रहूं पिया उन सां मिलंदड़ जुलंदड़ न आहे। पर एज़ अ फिक्शन राइटर मां सम्झां थो त असांखे पंहिंजूं बाउंड्रीज़ खे वसी करणु घुरिजे ऐं फिक्शन कंहिं हिकिड़े इलाइक़े जो त हाणे मोहताज न रहिया, हाणे त दुनिया जो बि मोहताज न रहियो आहे। हाणे त फिक्शन ख़िला जो बि थी वियो आहे, मार्स जो बि थी वियो आहे। उन खां बि अॻियां जेके काइनात आहे उन ते बि लेखक सोचनि था ऐं उन्हनि जे बारे में लिखनि पिया। त मेन इंस्पिरेशन वरी बि जेके पंहिंजे आसपास पॉलिटिकल क्यास आहे उहो ई आहे। जी डॉक्टर साहब। ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, बेस्ट ऑफ टाइम वर्स्ट ऑफ टाइम जे हवाले सां। ऐं इहो जेको सॼो मांधाण आहे उहो अचे थो असांजे पोस्ट मॉडर्न डिस्टोपियन शयुनि में। त हिकिड़ी पॉइंट ऑफ व्यू आहे, हिकिड़ा सम्झंदा आहिनि त असां बेस्ट ऑफ टाइम में रहूं था पिया, ॿिया सम्झंदा आहिनि त वर्स्ट ऑफ टाइम में रहूं था पिया। त उहो ज़ाहिर आहे डिस्टोपियन नॉवल ॾे हलियो थो वञे। त इन सॼी फिनोमिना खे, जंहिंमें तव्हां जिन्स जी तफ़रीक जी बि ॻाल्हि कई, जंहिंमें तव्हां सूरत हालतुनि जी ॻाल्हि बि कई, नॉवल जे नरेशन वारी ॻाल्हि बि कई, उन सॼिनि शयुनि खे जेके अलामतूं तव्हां ॼाणायूं उन्हनि खे तव्हां पोस्ट मॉडर्न पर्सपेक्टिव में कीअं जस्टिफाई कंदा? त तव्हां मिसाल तौर सां चई सघूं था त जेको दुनिया में पोस्ट मॉडर्न लिटरेचर लिखिजे पियो, उहो पोस्ट मॉडर्न लिटरेचर कीअं असां सिंधी माण्हू अडॉप्ट करे सघूं था, ऐं उन में तव्हांजे नॉवल जे हवाले सां असांखे कहिड़ी मदद मिली सघे थी? हिन में डॉक्टर साहब हिकिड़ी ॻाल्हि मां इहो हलां त हींअर जेको असां जेका दुनिया जंहिं टाइम में गुज़री रहिया आहियूं उनखे जेको आहे सो मशहूरु जेको हिस्टोरियन आहे हरारे, योवल हरारे, उहो पंहिंजे किताब में लिखे थो त हींअर पोस्ट ट्रुथ जे दौर में रही रहिया आहियूं असां। माना त हिकिड़ो त पोस्ट मॉडर्निज़म, मॉडर्निटी खां पोइ वारो दौर, उन खां पोइ हाणे ट्रुथ वारो, हाणे पोस्ट ट्रुथ दौर में असां रही रहिया आहियूं। त उन में जेको आहे सो असां वटि मिसइंफॉर्मेशन, डिसइंफॉर्मेशन ऐं कूड़ खे सच कीअं साबित कजे, उहे शयूं एतिरियूं त असां वटि टूल्स ऐं इहे सभु अची वियूं आहिनि जो असां सम्झी कोन था सघूं त आख़िर सच कहिड़ो आहे, कूड़ कहिड़ो आहे, असांखे कहिड़े पासे वञणु घुरिजे। अॼु उन सभ में जेको आहे सो हिकु फ़र्दु कीअं थो भोगे, चाहे उहो पंहिंजो टेक्नोलॉजिकल रेवल्यूशन हुजे, हुकूमती पॉलिसीज़ हुजनि, उन सभ में जेको आहे सो हिकिड़ो माण्हू कीअं कंफ्यूजन जो शिकार थो थिए ऐं उनखे को रस्तो नथो मिले। त आउं सम्झां थो त इहो मूं हिन नॉवल में इहो तजुर्बो करण जी कोशिशि कई आहे त हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको हिकु त इन करे उहो पोयां पियल आहे त उनजे जेंडर, ठीकु आहे न, त उन में जेंडर डिस्क्रिमिनेशन में हू हलियो थो वञे। उन खां पोइ वरी हिकिड़ो स्टेप थो खणे त भई जेको तव्हां हींअर जेका कानून साज़ी करे रहिया आहियो, मिसाल तौरु फॉर एग्ज़ाम्पल हिन में मूं हिकिड़ी रियासत ॾेखारी आहे जंहिंजो नालो आहे यूथोपिया। हिकिड़ी डिस्टोपियन रियासत आहे जेका पंहिंजी आइडियोलॉजी खे माण्हुनि में इनवाइट करणु थी चाहे, ऐं उन जे लाइ वरी हू हिकिड़ो कानून था पास कनि त जेके 30 साल ऐं उन खां मथे जूं औरतूं आहिनि उहे जेको आहे सो फ्रस्ट्रेशन जो शिकार थी वेंदियूं आहिनि ऐं सोसाइटी में नाकारा थी वेंदियूं आहिनि। इन्हनि खे उन करे या त उन्हनि खे ख़ुदकुशी करणु घुरिजे या उन्हनि खे उन आइसोलेशन सिटी में रखणु घुरिजे जेका हू ठाहिनि पिया मुख़्तलिफ़ दुनिया जे माण्हुनि सां मिली करे हिकिड़ी सिटी पिया ठाहिनि जंहिंमें हू पंहिंजी कमीशन एक्चुअल इन में पोस्ट ट्रुथ किथे थो अचे त हू कानून साज़ी हिकिड़ी शइ जे लाइ पिया कनि पर उन जा मोटिव्स उन्हनि जा ॿिया आहिनि। उन जे पोयां जेके हुन जा सर्किल आहे, मूं हिकिड़ो सर्किल ॾेखारियो आहे, उन जा मोटिव्स कुझु ॿिया आहिनि।
पर हू उन्हनि मोटिव्स खे ज़ाहिर न पियो करे ऐं इंफॉर्मेशन माण्हुनि में वरी कुझु ॿी पियो छॾे त भई हीअ थींदो आहे, पोइ सोसाइटी में उन्हनि जो को रोल प्रोडक्टिव रोल न हूंदो आहे। त इन क़िस्म जो हू कानून ठाहे ऐं माण्हुनि खे कंफ्यूजन जो शिकार करणु था चाहिनि। त उन में मूं जेको आहे सो इहो जेको फिनोमिना आहे दैट इज़ पोस्ट ट्रुथ फिनोमिना। त माण्हुनि खे ऐं जेका तव्हांजी आवाम आहे उनखे तव्हां एतिरो कंफ्यूज करे छॾियो जो हू सम्झी न सघे त एक्चुअल सच कहिड़ो आहे। इनखे असां कॉन्स्पेरेसी थ्योरी बि चवंदा आहियूं। दुनिया में कॉन्स्पेरेसी थ्योरिस्ट हूंदा आहिनि जेके मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में कॉन्स्पेरेसी थ्योरीज़ लॉन्च करे छॾींदा आहिनि। मिसाल तौरु हू तव्हां जेकॾहिं ॾिसंदो पाण निकोडेमस या इन्हनि जा जेके प्रिडिक्शन्स जा उन हवाले सां उन्हनि जूं इलाही मिसकॉन्सेप्शन्स आहिनि, या फ्री मेसन सोसाइटी आहे या एलिमिनाटी आहिनि। त उन हवाले सां कॉन्स्पेरेसी थ्योरिस्ट जेके आहिनि सो एतिरियूं थ्योरीज़ छॾे था ॾियनि जो तव्हांखे एक्चुअल में ख़बर कोन थी पवे त एलिमिनाटी छा आहे, फ्री मेसन्स छा आहिनि, उहे कमु कीअं था कनि, इहे जेके सीक्रेट सोसाइटीज़ आहिनि इहे कीअं जो कमु कनि। ईअं ई बिल्कुलु सीक्रेट स्टेट्स बि थियनि थियूं, डीप स्टेट्स बि थियनि थियूं। उहे मिसकंसेप्शन्स फैलाए पंहिंजा जेके बि उन्हनि जा मोटिव्स आहिनि, वेस्टेड इंट्रस्ट आहिनि, उहे हासिलु कनि थियूं। त मां सम्झां थो त हीउ डिस्टोपियन हिकिड़ो हुन में मूं पोस्ट मॉडर्निटी एंड पोस्ट ट्रुथ खे टच कयो आहे। जी डॉक्टर। जी, ॾाढो सुठो, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि। पोस्ट ट्रुथ जे हवाले सां तफ़सीली बहस करण जी ज़रूरत आहे। उन सां गॾोगॾु असां जॾहिं पोस्ट ट्रुथ जो नालो खणूं था त स्टीव फुलर जो हिकिड़ो किताबु आहे त दी गेम ऑफ द नॉलेज, पोस्ट गेम नॉलेज गेम जेका आहे उन पावर गेम हवाले सां। त पोस्ट ट्रुथ सां गॾोगॾु पोस्ट फैक्चुअलिज़म वारी ॻाल्हि बि अचे थी पई त असां फैक्ट वारी दुनिया खां हटी करे ॿी दुनिया में रहूं था। वरी इनखे जॾहिं असां पोस्ट मॉडर्निज़म सां कनेक्ट कयूं था त पोस्ट मॉडर्निज़म चए थो त जेका रियलिटी आहे उहा आहे कोन, रियलिटी उहा आहे जेका जीअं ॾेखारी वञे थी। मिसाल तौरु तव्हां यूथोपिया स्टेट जी हिकिड़ी रियलिटी ॾेखारी, उहा तव्हांजी ओपिनियन आहे, पर उन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी रियलिटी बि हूंदी जेका तव्हांजे रियलिटी खे रद्द करे सघे थी। उनजे करे जेके जीअं मेगा नैरेटिव्स आहिनि, मेगा नैरेटिव सभु रिजेक्ट थियनि था। जीअं तव्हां यूथोपिया जे कॉन्सेप्ट खे रिजेक्ट कयो था त तव्हांजे कॉन्सेप्ट खे बि रिजेक्ट करण वारा के हूंदा। ईअं असां वटि फिक्शन जे हवाले सां एतिरी आज़ादी छो न रही आहे त असां पंहिंजी नैरेटिव्स खे जेको आहे रद्द करे सघूं ऐं नैरेटिव्स जे अगेंस्ट में का नई नैरेटिव क्रिएट करे सघूं ऐं नए नैरेटिव खे असांजा रीडर पढ़ी सघनि ऐं एक्सेप्ट करे सघनि। इहो हिकिड़ो डिघो बहस आहे। असांजा ॿुधंदड़ जेके आहिनि उन्हनि जा मां नाला वठी वेंदुसि, कुझु सुवाल बि पुछनि पिया ऐं कुझु सुवाल पुछंदा बि सही। रियाज़ दायो साहब तव्हांजी महिरबानी, चए थो बहितरीन। कलाधर मितवा साहब मुसलसल असांखे ॿुधनि था। अस्सलाम वालेकुम। मलिकार चए थो, अज़ीम साहब, रुंजो साहब चए थो नेट कनेक्शन जे करे डिस्टर्ब थियूं पिया। किथे किथे ईअं थींदो महसूसु थींदो हूंदो त आवाज़ कटिजे थो पियो, किथे उहा तस्वीर सही न ईंदी हूंदी, या किथे उन जी जेका फ्रीक्वेंसी आहे आवाज़ जी उहा थोरी डिस्टर्ब थींदी हूंदी, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ॿुधंदड़ उहा सही ॻाल्हि सम्झी ऐं ॿुधी न सघंदा हूंदा। बख्शल बागी साहब सुठो दोस्त आहे, उहो ॾाढी भली ॻाल्हि तारीफ़ करे थो पियो। रफ़ीक मल्हा साहब अस्सलाम वालेकुम करे ऐं वरी हिकिड़ो सुवाल बि पुछे थो त नाविल लिखण लाइ कहिड़ा असूल हुजणु घुरिजनि। अमर अली जोयो साहब तमामु ज़बरदस्त ॻाल्हि बोल आहे, तारीफ़ कई आहे, काफ़ी दोस्त पसंदि बि कनि था पिया ऐं असांखे ॾिसनि बि पिया था। असां उन खां पहिरें जो वरी तव्हांजे नाविल ते अचो, थोरो असांखे जनरली त सिंधी अदब में पोस्ट मॉडर्न नाविल या मॉडर्निस्ट नाविल या फिक्शन जो को तजुर्बो जंहिंखे तव्हां सम्झो था त उन हवाले सां कयो आहे या कुझु शयूं थियूं आहिनि, त थोरो असांखे ॿुधायो त सिंधी अदब पोस्ट मॉडर्निज़म जे केतिरे क्लोज़ आहे फिक्शन जे हवाले सां, केतिरो परे आहे, कहिड़ा तजुर्बा थिया आहिनि, कहिड़ा थियणु खपनि। त पोइ असां वरी तव्हांजे नाविल ते अची वेंदासीं ऐं मेगा नैरेटिव्स ते या ब्लैक ह्यूमर ते या डिस्टोपियन जेका कंडीशन आहे उन ते अची ॻाल्हाईंदासीं असां। डॉक्टर साहब इन हवाले सां त ईअं त माना जेके मज़मून आहिनि या आर्ट में पोस्ट मॉडर्न थ्योरी, उन में साईं शौकत शोरो साहब आहे या जेको आहे सो डॉक्टर गफूर मेमन अवां कयो आहे। पर फिक्शन में जेको आहे मुंहिंजे ख़्याल में सभ खां पहिरीं हुन में साईं शौकत शोरो साहब जी कहाणी हुई नाना साईं, उहा हुई। उन खां पोइ जेको आहे सो ॿियूं बि केतिरियूं कहाणियूं आहिनि जंहिंमें मां सम्झां थो रहमत मानियोटी साहब, इन्हनि
नरेशन ऐं जेको एलिमेंट आहे डार्क कॉमेडी या डार्क ह्यूमर जो जेको पोस्ट मॉडर्न हुन में हिकिड़ो इम्पोर्टेंट एलिमेंट आहे फिक्शन जो, जेको 9/11 खां पोइ दुनिया में तमामु तेज़ी सां हुन में इस्तेमालु थियणु लॻो फिक्शन। त जेको रहमत मानियोटी साहिब जी कहाणियूं आहिनि, अबद दंगड़ी ऐं उम्मती, इन्हनि ॿिन्ही में जेको हिकु नरेशन स्टाइल विदिन टेक्स्ट जेको उन चवणु चाहिनि था, जीअं पोस्ट मॉडर्निज़म चयो वञे थो देयर इन द टेक्स्ट में ई सभु कुझु मौजूदु आहे। ऐं जेको आहे सो उन हवाले सां जेका उन्हनि जी कहाणी आहे उम्मती, उहा तमामु कहाणी आहे। उन में हू हुन सेल्फ रिफ्लेक्सिव नरेशन ॾिए थो ऐं उन पंहिंजे ताज़े ॼावल ॿार सां ॻाल्हाइण जी कोशिशि कयो त हू कहिड़ी दुनिया में अचणु चाहे थो, हिन दुनिया में ही शयूं बि थियनि थियूं, तोसां ही हलंदो ऐं जेको आहे सो तूं जेको आहे सो तुंहिंजी मर्ज़ी आहे जेकॾहिं अचणु चाहीं। मुंहिंजे ख़्याल में इहे, ऐं उन खां पोइ जेको आहे सो हफ़ीज़ कुंबर साहब जूं जेके कुझु कहाणियूं आहिनि जंहिंमें डार्क ह्यूमर जो बि एलिमेंट मिले थो, जेके उन्हनि क्वारंटीन में लिखियूं आहिनि ऐं उन्हनि ते मूं मज़मून बि लिखियो सिंध एक्सप्रेस में। ऐं त इहे कुझु शयूं आहिनि जेके पोस्ट मॉडर्निज़म जे हवाले सां मूंखे नज़र आयूं आहिनि सिंधी फिक्शन में ख़ासि करे। मां वरी घणे भाङे नॉवल ऐं शॉर्ट स्टोरी वग़ैरह पढ़ंदो आहियां, शाइरी में मूंखे ख़बर न आहे, कोई शाइरी मूं हिते वरी हुनजे क्लोज टच में न आहियां मां, त इन करे जेको आहे सो बहरहाल जेको असां वटि पोस्ट मॉडर्न निज़म जो फिक्शन में शौकत शोरो साहब जी जेका कहाणी हुई अना, उहा न जेको आहे सो स्टेप रखिया, जेको आहे सो फाउंडेशन हो पोस्ट मॉडर्न लिटरेचर जो सिंधी में। आई माइट बी रॉन्ग, जेको मूं हींअर ताईं ॾिठो आहे। जी डॉक्टर, मुंहिंजे ख़्याल में अख्तर बि पाण खे कलीम साहब सिंधी शाइरी में पोस्ट मॉडर्निज़म जा सुठा टचेस पहिरें आया आहिनि। फिक्शन में इहो काफ़ी देरि सां आयो आहे, जॾहिं असां वटि फ्लैश फिक्शन या मुख़्तसिर कहाणी लिखण जो रिवाज़ पियो ऐं इहे जेके ट्रेडिशन्स आया उन खां पोइ इहो शयूं लिखियो। पर शाइरी में इहो मां सम्झां थो त 2010-11 खां पोइ इहो असां वटि आयो पए त शाइरी में पोस्ट मॉडर्न जेके टचेस में मौजूदु हुया। असांखे अख्तर साहब जॉइन करे वरी मिस थी पियो, वरी जॉइन करे थो पियो, उन सां को टेक्निकल मसइलो आहे लॻे थो, पर उहो जॉइन करे वठंदो। फ्लैश फिक्शन जे हवाले सां असां वटि तजुर्बा थिया आहिनि। फ्लैश फिक्शन खे त कुझु फ्लैश फिक्शन तौर ते वञनि बि कोन था। ख़ुदि तव्हां ॿिनी ओपिनियन जा आहियो त फिक्शन जेको आहे उहो थोरो वसी हुजणु खपे, वॾो हुजणु खपे, फ्लैश फिक्शन न हुजणु खपे। पर बहरहाल दुनिया में इहो तजुर्बो जारी आहे, हले पियो। अख्तर साहब असांखे जॉइन कयो। अख्तर साहब वेलकम। हिकिड़ी ॻाल्हि मां ऐड कंदुसि डॉक्टर। हा हा, फ्लैश फिक्शन एक्चुअली असां वटि जेको फ्लैश फिक्शन दोस्त जेको सम्झनि था त हिकु त उहा कहाणी जी रिप्लेसमेंट न आहे, जीअं ड्रामो फिल्म जी रिप्लेसमेंट न आहे, टीवी न्यूज़पेपर रिप्लेसमेंट न आहे, ईअं फ्लैश फिक्शन जेको कहाणी जेका शॉर्ट स्टोरी आहे ट्रेडिशनल, उन जो रिप्लेसमेंट न आहे। ॿियो इहो ॻाल्हि त फ्लैश फिक्शन जो इहो मतिलबु कोन्हे त तव्हां का स्टेटमेंट ॾेई छॾो या जेको आहे सो का ख़बर जेको आहे सो हेडलाइन लिखी ऐं उन ते चयो त इहो फ्लैश फिक्शन आहे। एक्चुअल जेको फ्लैश फिक्शन जो कॉन्सेप्ट आहे त मुख़्तसर लफ़्ज़नि में तव्हां अहिड़ी ॻाल्हि कयो जॾहिं पढ़ंदड़ उनखे ख़तमु करे त उनखे हिकिड़ो झटको लॻे, दैट इज़ फ्लैश फिक्शन न। त अहिड़ी तव्हां वटि उनजी ट्रीटमेंट हुजे त जॾहिं तव्हां ॻाल्हि ख़तमु कयो त पढ़ंदड़ खे झटको लॻे ही छा थी वियो। मिसाल तौरु जीअं मंटो जा कुझु हू आहिनि नसरी टुकड़ा जंहिंखे पाण फ्लैश फिक्शन चई सघूं था, उन्हनि में जेको पार्ट या उहो जेको इंसान जे बिहेवियर जे हवाले सां ऐं उहो 6-7 जुमलनि में तव्हांखे जकड़े छॾे थो न। ॿियो अच्छा जॾहिं कलीम चऊं साहब था हिकिड़ी त ॻाल्हि मां तव्हांजी कलीम साहब ॻाल्हि कटींदुसि। माना तव्हां फ्लैश फिक्शन जे टेक्निक ते ॻाल्हायो था, एतिराज़ कयो था, यानी तव्हांजे फ्लैश फिक्शन ते को एतिराज़ कोन्हे। तव्हां सम्झो था जो टेक्निक जेको आहे या उन जेके लवाज़मात आहिनि, जेके घुरिजूं आहिनि असांजा राइटर, उहे घुरिजूं पूरियूं कोन था कनि। या त उहो टेक्निकल सबबनि जे करे या कनि ॿिनि सबबनि जे करे शाइरी खे फ्लैश फिक्शन करे खणी था अचनि, उहो हिकिड़ो शाइरी जो सिट थी सघे थी,
या हिकिड़ो नंढड़ो हिकिड़ो ख़्यालु थी सघे थो या अख़बारी ख़बर थी सघे थी, तव्हां चओ त उनखे फ्लैश फिक्शन में खणी था अचनि, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजे लाइ वरी असांखे कुझु प्रिंसिपल तय करणा पवंदा त फ्लैश फिक्शन खे जेकॾहिं असां क़बूल था कयूं, उहो फ्लैश फिक्शन कहिड़ो हुजणु खपे, उनमें लवाज़मात कहिड़ियूं हुजणु खपनि, यानी तव्हांजो टेक्निकली उन शइ ते एतिराज़ आहे, तव्हां सम्झो था? जी जी बिल्कुलु। ऐं ॿियो इहो त उहा कहाणी जी रिप्लेसमेंट न आहे। जेको असांजा दोस्त चवनि था त ही कहाणी हाणे ख़तमु थी वई, जेका ट्रेडिशनल शॉर्ट स्टोरी आहे उहा ख़तमु थी वई, हाणे उन असां सभिनी खे फ्लैश फिक्शन लाइ वञणु घुरिजे। ऐं जेको आहे सो असां वटि टाइम कोन्हे, दुनिया वटि टाइम कोन्हे को छो पढ़े, ऐं दुनिया वटि किताब पढ़ण लाइ टाइम कोन्हे को। जेकॾहिं तव्हां ख़राबु ॿ सिटूं बि लिखंदव त केरु कोन पढ़, ऐं दुनिया वटि सुठे अदब पढ़ण जो टाइम अॼु बि मौजूदु आहे। ऐं तव्हां ॾिसो त जेके बि दुनिया में नॉवेल्स छपजनि पिया, मिसाल तौरु ओरान पामुक जो नॉवेल्स आहिनि, या जेको आहे सो मोराकामी जा नॉवेल्स आहिनि, इहे त 500 सुफ़नि खां बि मथे जा नॉवेल्स आहिनि, पोइ बि दुनिया में बेस्ट सेलर्स थी था वञनि, माण्हू पढ़नि था उन्हनि खे। या एलिफ शफ़क़ आहे, अहिड़ा केतिरा ई नॉवेल निगार आहिनि जेके अॼु बि थुलो मतारो नॉवेल लिखनि पिया। त सुठो अदब हर दौर में पढ़ियो वेंदो, ऐं जेकॾहिं अदब माज़र सुठो न आहे त पोइ उहो भले केतिरो थुलो हुजे, केतिरो नंढो हुजे, विचोलो हुजे, उहो न पढ़ियो वेंदो। जी डॉक्टर साहब। असां तव्हांजी ॻाल्हि सां इतफ़ाक़ था कयूं त उहा रिप्लेसमेंट न हुजणु खपे, छो जो फ्लैश फिक्शन जॾहिं तव्हां खणी था अचो त हुनजो मतिलबु इहो कोन्हे त हू कहाणी या हू नॉवेल वॾो मरी वियो आहे, उहो पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। दुनिया में रीडरशिप अञा वधे पई, इहा तारीख़ असांखे ॿुधाए थी। असां अख़्तर साहिब खे भलीकार चवण जी तयारी कंदा आहियूं त अख़्तर साहिबु डिस्कनेक्ट थी वेंदो आहे, वरी अख़्तर साहिबु अचे त असां हुनखे वरी भलीकार चवंदासीं, वरी मोटी था अचूं पाण हिन ते। त तव्हां जेका यूथोपिया वारी ॻाल्हि कई आहे, उहा जेका यूथोपिया वारी ख़्याली रियासत आहे, उहा ख़्याली रियासत धरती ते मौजूदु आहे या इहा सिर्फ़ु शाइर जी तख़लीक़ यानी ज़हन में तख़यल में मौजूदु आहे? करीम साहब तव्हां ॾे पोइ था अचो, असां पहिरें वेलकम कंदासीं अख़्तर साहिब से। अदा अख़्तर साहब तव्हांखे वेलकम, ऐं तव्हां काफ़ी देरि खां पोइ आयो, टेक्निकल मसइलनि जे करे तव्हां जॉइन न पे करे सघियो, तव्हांखे भलीकार चऊं था हिन सेशन में। असांजो सेशन जेको आहे, महिरबानी डॉक्टर साहब, महिरबानी। असल में नेट जो को शायद मसलो हले पियो हिते असां, इन करे माज़रत देर सां जॉइन करण लाइ। न बिल्कुलु, असां थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ वारनि माण्हुनि जे लाइ इहे मसइला सदाई हूंदा आहिनि। इंटरनेट खां वठी दुनिया जी ज़िंदगी जे हर मामले ते असां सां प्रॉब्लम हूंदो आहे, त तव्हांजे मसइले खे असां सम्झूं था, क़बूल कयूं था। तव्हांखे मुबारकूं हुजनि सभ खां पहिरियों कोविड-19 नाविल जे हवाले सां। कोविड जे हवाले सां सिंधी में तव्हां हिकिड़ो पहिरियों नाविल लिखियो आहे, ऐं उहो नाविल तमामु सुठे शानदार नमूने सां छपजी माण्हुनि जे हथनि ते पहुतो आहे। असांखे तव्हां हुनजो थोरो तारीफ़ ॿुधायो, कहिड़ी शइ तव्हांखे इंस्पायर कयो जो तव्हां उहो नाविल लिखियो, बल्कि उन्हनि वाक्यनि जे सीक्वेंस तव्हां चाइना जे वुहान खां वठी सिंध ताईं खणी आयो, उनमें कहिड़ी शइ तव्हांखे मुतासिर कयो, मजबूर कयो? माण्हू जॾहिं पंहिंजी ज़िंदगी बचाइण जे लाइ परेशान हुया, तव्हां हिकिड़ो नाविल लिखी वरितो आहे, थोरी इंस्पायरेशन, सोर्स ऑफ इंस्पायरेशन ॿुधायो असांखे। असल में कोविड जो जेको तजुर्बो लिखण जो जेसिताईं रहियो, या जेसिताईं इन वायरस जो जेको तजुर्बो, इन मरहले मां गुज़रण जो तजुर्बो रहियो, उन में ईअं हो त मूं ईअं सोचियो हो त वबाऊं जॾहिं अचनि थियूं त उहे रुॻो मुसीबतूं खणी कोन ईंदियूं आहिनि, पर उहे जेके लेखक हूंदा आहिनि, फ़नकार हूंदा आहिनि, या जेके बि आर्टिस्ट हूंदा आहिनि, उन्हनि लाइ वरी उहे हिकिड़ा ॿिया रस्ता बि खोलींदियूं आहिनि उहे वबाऊं। जेकॾहिं को राइटर आहे त उहो को नाविल लिखी वठंदो आहे, का कहाणी लिखी वठंदो आहे, शाइर आहे त उन ते नज़म लिखी वठंदो आहे। ईअं ई को वरी पेंटर आहे त उन ई मौज़ू खे खणी वरी पेंटिंग्स जा नवां जेके से शापारा ॾींदो आहे। त कोविड असल में छा थियो, जो आउं ऐं कलीम जॾहिं इन लॉकडाउन जे सिलसिले में असांजो मिलणु थींदो हो, जॾहिं बि असांखे वच मिलंदो, मौक़ो मिलंदो त असीं मुलाक़ात कंदा हुआसीं, त पोइ इहो कोविड जेको हो असांजी कचहरी जो मौज़ू रहंदो हो। ऐं उन खां सवाइ ईअं थियो जो मूं सोचियो त वबा हाणे आई आहे त इन हवाले सां का शइ लिखिजे जेका अफ़सानवी हुजे। पोइ उन खे लिखंदे लिखंदे इहा हिकिड़ी नाविल जी सूरत इख़्तियार करे वियो। जॾहिं मूं कलीम सां इहो मामिलो डिस्कस कयो त कलीम चयो त हिन खे कहाणी ताईं महदूद नथो करे सघिजे, ऐं इन खे
नावेल करे सघिजे थो। इन करे बहितर इहो ई थींदो त कोविड जे मौज़ू ते ई हिकिड़ो नावेल लिखिजे ऐं इहो सिंधी में पहिरियों नावेल बि हूंदो। ऐं उन खां सवाइ इहो आहे त जेका वबा हली रही आहे उन दौरान ई हिकिड़ी शइ छपिजी अचे त इहा ॾाढी सुठी रहंदी। मुंहिंजे लाइ असल में इहो नावेल लिखण जी इंस्पिरेशन हिकिड़ी त इहा बि हुई त असांजो पंहिंजो घर कोविड मां गुज़रियो हो। असीं सभु क्वारंटाइन थिया हुआसीं ऐं उन दौरान जेके माण्हू जा दाख़िली मसइला हूंदा आहिनि या जेके ॿाहिरि जी दुनिया उन्हनि खे कीअं ट्रीट कंदी आहे, ओड़ो पाड़ो थी वियो या दोस्त यार थी विया। छाकाणि जो वबा त अहिड़ी हुई जेको तव्हां खे छुअण सां बि थी पए सघी, हथ मिलाइण सां बि थी पए सघी। पर पोस्ट कोविड जेको मामिलो हो, जॾहिं माण्हू उन मां रिकवर थिए थो उन खां पोइ बि उन्हनि जा जेके आफ्टर शॉक्स चइजनि जेके कोविड जा, उहे माण्हू जी सिहत ते रहनि था। त इन करे इहो सॼो सिलसिलो थियो जो मूं इहो नावेल लिखण जी कोशिशि कई ऐं पोइ इन करे इहो नावेल लिखण में केतिरी हद ताईं कामयाब वियो आहियां इहो त हाणे वरी पढ़ंदड़नि ते आहे। अच्छा अख्तर साहब, तव्हां ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, पर हुन सां गॾु हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, तव्हांजे नावेल में 2 हिसा आहिनि। हिकिड़ो वुहान चाइना जो, ॿियो हिसो जेको आहे सिंध जो आहे। तव्हां इन्ही ॿिन्ही नए तजुर्बे जे वारे सां, जंहिंमें तव्हांजे 2 मुख़्तलिफ़ प्लॉट्स आहिनि या स्टोरीज़ आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, इहो मूंखे लॻे थो जीअं असां वटि रिलेक्टेंट फंडामेंटलिस्ट नावेल मोहसिन आमिन जो लिखियलु आहे, तुंहिंजो हिकिड़ो पोर्शन जेको आहे अमेरिका में जेको यूनिवर्सिटी में पढ़े थो पियो, जेको कैरेक्टर ॿियो वरी थिए अची जॾहिं लाहौर में यूनिवर्सिटी प्रोफेसर थिए थो पियो, उन पोस्ट 9 जेको सिनेरियो हुयो हुनजो पोस्ट खां पहिरियों वरी प्री 9 वारो सिनेरियो ऐं 9/11 वारो सिनेरियो ऐं बाद में वारो सिनेरियो, ईअं तव्हां वारो बि मूंखे लॻे थो त थोरो प्री कोविड वारो, हुन खां पहिरियों जॾहिं वू यांग जेको हूंदो आहे किरदारु डॉक्टर साहब, हुनजी ॻाल्हि न मञींदा आहिनि, पहिरियों उहो प्रिडिक्शन कंदो आहे त ईअं थींदो अॻिते हली करे, उन खां पोइ जेका सिचुएशन थिए थी उहो डॉक्टर मरी था वञनि, पोइ वरी उहा सॼी सूरत हाल तव्हांजे सिंध में अचे थी। इहो तजुर्बो तव्हां कहिड़े हवाले सां, के थोरो इन हवाले सां ॿुधायो त 2 सेक्शन आहिनि तव्हांजे नावेल जा, हिकिड़ो चाइना हा, वारो। तव्हां बिल्कुलु सही पिया चओ। इन नावेल खे मूं 2 हिसनि में ई विरायो आहे। हिकिड़ो उहो जिते चीन में वुहान शहर में जॾहिं वबा अचे थी, ऐं ॿियो उहो आहे जॾहिं वबा सिंध में पहुचे थी। त असल में इहो ईअं थियो, आऊं जॾहिं वबा दौरान जॾहिं उहो लिटरेचर पढ़ी रहियो हुउसि वबाउनि ते या न्यूज़ स्टोरीज़ जेके ॾिसी रहियो हुउसि ऐं मॉनिटर करे रहियो हुउसि त वुहान में छा छा थी रहियो आहे, चीन में माण्हू इन खे कीअं ट्रीट करे रहिया आहिनि, कहिड़े नमूने कोविड खे जेको सो उनजो इलाज थी रहियो आहे। त इन दौरान जेके स्टोरीज़ जेके उन्हनि सां लाॻापियल आहियूं पे, त उहे मुंहिंजे लाइ माना मूंखे वणियूं। उहे हिकु हिसाब सां त माना इन्हनि खे फिक्शनाइज़ करे सघिजे थो। मिसाल तौरु डॉक्टर वू जो जेको किरदारु आहे उहो हिकिड़ो हक़ीक़ी किरदारु आहे। वाकई बि उहो हिकिड़ो अहिड़ो चाइना में वुहान जी अस्पताल में हिकिड़ो अहिड़ो डॉक्टर हो जंहिं सॼी हुतां जी इंतिज़ामिया खे अलर्ट जारी कयो ऐं उहो पाण बि उन कोविड जो शिकार थी गुज़ारे वियो हो। असल में ईअं थियो जो ॿियो त वरी ईअं थियो, चीन में जेके शयूं थियूं पे, जेके रिपोर्ट पे थियूं, उन्हनि में हिकिड़ियूं उहे हुयूं जेके वाकई बि हक़ीक़ियूं। ॿियो वरी वधाए चढ़ाए उन्हनि खे पेश कयो पियो वियो। पर पोइ मूं ॾिठो त हीउ नावेल चीन जे शहर वुहान खां जेकॾहिं कटे छॾिजे त पोइ उन जी कहाणी थोरी आहे उहा पूरी न थींदी ऐं उनजो जेको लिंक असीं हिते ॾिनासीं उहो न ठहंदो पोइ, छाकाणि जो वबा जो सेंटर जेको उहो वुहान हो, चीन मुल्क हो। इन करे उन जो जेको टच ॾियणु तमामु ज़रूरी हो। उन खां पोइ उन कहाणी खे मूंखे लिंक करणो हो हितां जे किरदारनि सां, हितां जे मरकज़ी किरदार सां, त पोइ उहो मुंहिंजे लाइ वरी थोरी सवलाई थी वई त हिते जॾहिं उहा वबा पहुचे थी त ज़ाहिर आहे हर समाज जा पंहिंजा हिकिड़ा नफ़सियाती मामला थींदा आहिनि, उन्हनि जा हिकिड़ा नफ़सियाती मुंझारा थींदा आहिनि। ज़ाहिर आहे चीन जो समाज उहो कोई एॾो मज़हबी समाज न आहे, उहो वबा खे वरी ॿिए नमूने ॾिसे थो। असांजो समाज चीन त थोरो मज़हबी आहे त उहो वरी उन वबा ऐं उनजो रवैयो हिकिड़ो ॿिए क़िस्म जो रहियो आहे। उहो असां सभिनी ॾिठो आहे त कहिड़ी रीति हिकिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू उन वबा खे ॾिसे थो ऐं कहिड़ी रीति जेको आहे हिकिड़ो मज़हबी माण्हू वबा खे ॾिसे थो। त पोइ इन कहाणी खे खणी ॿिन्ही खे मूं चयो त माना अहिड़े नमूने गॾाइजे जो चीन वारो हिसो बि कवर थी वञे ऐं सिंध में आयल वबा जेका आहे उनखे बि हाईलाइट करे सघिजे। सो इहा आहे उनजी मुख़्तसर कहाणी।
ॾाढो अख़्तर साहब, हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका तव्हांजे नाविल पढ़ण सां असांखे महसूसु थिए थी उहा आहे बोरान। तव्हांजे नाविल में इलाही बोरान आहिनि। हिकिड़ो रियासती बोरान आहे त जेको रियासत जो नैरेटिव आहे उनखे अवाम क़बूल कोन थो करे, जेको अवाम जो नैरेटिव आहे रियासत उनजी नुमाइंदगी कोन थी करे। ॿियो जेको बोरान आहे अंदरूनी तौर ते समाजी जेका इक़्तिसादी बोरान आहे। मिसाल तौर ते जॾहिं पैसा विराइजनि था पिया कोविड वारे दौरान, त उहे मायूं मौत खां बालातर थी करे कोविड वारे कोरोना जे ख़ौफ़ खां मथे थी करे पैसनि जे लाइ अचनि थियूं, विढ़नि थियूं, उन्हनि सां जेका हालत थिए थी उहा पंहिंजा। ॿियो हिकिड़ो पासो आहे तबलीगियुनि जो, यानी मज़हबी माण्हुनि जो जेके उनखे रेज़िस्ट कनि था पिया। त यानी ॾिसो तव्हांजे समाज में हर जाइ ते बोरान, इवन विद इन फैमिली में बोरान। तव्हां पाण चयो आहे त तव्हां इन प्रोसेस मां गुज़री आया आहियो क्वारंटाइन वारे मां। उन खां पोइ रियासत जो बोरान, समाज जो बोरान, माण्हुनि जो नफ़्सियाती बोरान, नैरेटिव जो जेको टकराव आहे, तज़ाद आहे, इहे इलाही सारियूं शयूं आहिनि जेके तव्हांजे नाविल में महसूसु थियनि थियूं। उन हवाले सां थोरी रोशनी विझो उन नाविल ते, त उनमें तव्हांखे ही सभु बोरान समाज में जेके तव्हां नाविल में शो कया आहिनि, इहे तव्हांखे कीअं था महसूसु थियनि, तव्हांखे इन्हनि केतिरो इंस्पायर कयो त इहे शयूं नाविल में शामिल करणु घुरिजनि? असल में ईअं थियो डॉक्टर साहब त जॾहिं पाण वटि जॾहिं कोविड वारी वबा पहुती त असां रियासती सतह ते बि ॾिठो ऐं समाजी सतह ते बि ॾिठो हिकिड़ो इग्नोरेंस वारो रवैयो हो। माना हिकिड़ी माण्हू उनखे बसि ईअं ई टेक फॉर ग्रांटेड जीअं थींदो आहे ईअं पिया वठनि ऐं उनखे बसि माना ईअं ई सम्झनि पिया त हीउ हिकिड़ो हल्को फुल्को ज़ुकाम आहे, माण्हू ठीकु थी वेंदो आहे, 2 टे ॾींहं हलंदो आहे। पर जॾहिं उन जी शिदत वधी वई तॾहिं इहो महसूसु थियो त न सिर्फ़ु जेको सो रियासती सतह ते माण्हुनि उन्हनि खे सीरियस वरितो आहे, बल्कि अवामी सतह ते या खणी ईअं चइजे समाजी सतह ते माण्हुनि उन्हनि खे सीरियस वठणु शुरू कयो। जंहिंखां पोइ जेका सूरत हाल जुड़ी पे ज़ाहिर आहे, जॾहिं का एॾी वॾी वबा अचे त पोइ ईअं थींदो आहे त उहो न रुॻो माण्हू ते नफ़्सियाती तौर ते हमिलो कंदी आहे, पर समाज में मौजूद जेके मामला हूंदा आहिनि उहे बि डिस्टर्ब थी वेंदा आहिनि। सो इन सूरत हाल में जॾहिं मूं ॾिठो त माना हिकिड़ी अहिड़ी वबा आई आहे, उनखे माना रियासत सफ़ा ईअं ट्रीट पई करे जहिड़ो कर कुझु थियो ई न आहे। पोइ वरी वॾे वक़्त खां पोइ उहा सीरियस थी आहे, तेसि ताईं माना ईअं हो त घणो नुक़सानु थी चुको हो। त पोइ इहे सभु शयूं जेके तव्हां जिन बोराननि जी ॻाल्हि करे रहिया आहियो, उहे बोरान नफ़्सियाती बि आहिनि, उहे बोरान समाजी बि आहिनि, उहे बोरान रियासती बि आहिनि। तव्हां सही था चओ। ऐं ज़ाहिर आहे रियासत अवाम खां या माण्हू खां कटियल त हूंदी न आहे, उहो उन्हनि जो ई माना जोड़ जग ते बीठल हूंदी आहे। त अहिड़ी रीति जॾहिं मूं इहे शयूं ॾिठियूं पे त ही सभु मामला थियनि पिया, त पोइ उन्हनि शयुनि खे ई मूं अफ़सानवी शिकल में आणण जी कोशिशि कई त जीअं असीं पंहिंजे पढ़ंदड़नि खे या जेके नाविल जा शौक़ीन आहिनि उन्हनि खे ॿुधाए सघूं त जॾहिं वबाऊं अचनि थियूं त उन में मजमूई तौर ते असांजो रवैयो कहिड़ो हूंदो आहे, असीं कीअं उन्हनि खे ट्रीट कंदा आहियूं, रियासत उन्हनि खे कीअं ॾिसंदी आहे, हिकिड़ो तबलीगी जेको आहे उहो उनखे कीअं थो ॾिसे, हिकिड़ो मस्जिद जो पेश इमाम जेको आहे उन वटि वबा लाइ कहिड़ो तोड़ आहे, या हिकिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू आहे उहो केॾो मोहतात थी थो वञे, उहो नफ़्सियाती तौर ते कहिड़नि मुंझारनि जो शिकार थिए थो। इहे सभु शयूं हुयूं जंहिं मुंहिंजे नाविल खे जंहिं मवाद फ़राहम कयो ऐं उन खे ई मूं कोशिशि करे उहो पेश करण जी कोशिशि कई। त हाणे जेको किरदारनि जो बोरान आहे, मिसाल तौर में जेको असद जो किरदारु आहे उहो वॾे बोरान जो शिकार रहे थो। अंदर में जेको अंदर में जेको कंफ्लिक्ट हले थो, जॾहिं हुनजी घरवारी क्वारंटाइन थी वञे, आइसोलेशन वार्ड में हली थी वञे, हू पाण वरी घर में आइसोलेट थिए थो, त उन वक़्तु जेका सूरत हाल पैदा थिए थी त न सिर्फ़ु हुनजे कमरे जे ॿाहिरि हिकिड़ो वॾो जंगाण मतल आहे, पर हुनजे अंदरि जेका दाख़िली सूरत हाल आहे उहा बि जेका ईअं ई आहे जो बोरान जो शिकार आहे। हू उन बोरान मां गुज़रे थो, आस्ते आस्ते हुनजो कैरेक्टर डेवलप थिए थो। त इहे सभु बोरान हुआ जेके असांखे इन कोविड दौरान नज़र आया ऐं उन्हनि खे ई मूं कोशिशि करे नाविल में पेश करण जी कोशिशि कई आहे। वॾी महिरबानी अख़्तर साहब। आख़िरी सुवाल तव्हां खां पुछी मूं पोइ कलीम साहब ॾे वेंदुसि त तव्हां सम्झो था त असांजा माण्हू अहिड़े क़िस्म जी अदबी डिस्कोर्स पढ़ी करे पंहिंजे माज़ी खे रिफ्लेक्ट कनि ऐं ॾिसनि त हाणे असां पोस्ट कोविड वारे दौर में रही रहिया आहियूं, पर कोविड वारे पीरियड में जॾहिं कोरोना वायरस पंहिंजे उरूज ते हुयो उन वक़्तु NGOs उभरी आयूं, इलाही सारा माण्हू अहिड़ा हुया जेके समाज खे एक्सप्लॉइट करण ऐं उन मां फ़ाइदो वठण जे लाइ आया।
जीअं मिसाल तौर मुनाफ़िक़ोर आहिनि, दुकानदार आहिनि, या ॿिया जेके शयूं खपाईंदड़ जेके एलिमेंट्स आहिनि, जेके दुकानदार आहिनि या सरमाएदार आहिनि, उन्हनि जो तमामु घणो फ़ाइदो वरितो। तव्हां सम्झो था त असां पोस्ट कोविड वारे दौर में, यानी कोरोना पुॼाणा वारे दौर में, वैक्सीन पाकिस्तान में बि शुरू थी विया आहिनि, हलनि था पिया, त उन खां पोइ असां उन्हनि सभिनी शयुनि खे असांजो रीडर, असांजो आम पब्लिक पढ़ी करे रिफ्लेक्ट कंदो त असां कहिड़े बहिरान मां निकिरी आया आहियूं, कहिड़ा जेके समाज जा जुज़ा हुआ जेके असांजे फ़ाइदे में अलाए हुआ, कहिड़ा जेके असांखे एक्सप्लॉइट करण, इस्तेसाल करण जे लाइ बीठा हुआ। छा असां उन सूरत हाल खे वरी पोइ हिते एज़ ए सोसाइटी पोइ हिते ॾिसी करे असां कुझु सिखी सघंदासीं? कुझु असांखे पले पवंदो त ई बहिराननि खे असांखे अॻिते हली करे मुंहुं ॾियणो आहे? मिसाल तौर सूबाई जेका नैरेटिव आहे ॿियो हुयो, विफ़ाक़ी नैरेटिव ॿियो हुयो, वरी माण्हू जो नैरेटिव, गवर्नमेंट जो नैरेटिव, वरी NGO जो, ॿिया इहे जेके मुनाफ़ाख़ोर, इहे सभई शयूं असांजे समाज खे डीमेरिट खे खणी आयूं मथे। त हाणे जॾहिं असां वञी कोविड वारे सूरत हाल में निकिरियूं, छा माण्हू असांखे पढ़ी करे इन्हनि शयुनि खे वरी रिफ्लेक्ट कंदा, सिखंदा माज़ी मां, या तव्हांखे कोन थो लॻे? इन में मुंहिंजो जेको मौक़ुफ़ आहे उहो इहो आहे त जेको समाज असांजो आहे, आउं नथो सम्झां त उहो माना इन सतह ते इन वबा खां पोइ बि माना कुझु अहिड़ो सिखंदो जेको कुझु मस्बत हुजे, छाकाणि जो इहे सभु मामला जेके आहिनि तव्हांजे समाज में सम्झो त पेनिट्रेट थियनि था, उहे माना रियासत पारां हूंदा आहिनि। जॾहिं माना तव्हांजी रियासत कुझु सिखण लाइ तयारु न आहे तारीख़ी हवाले सां, तारीख़ मां कुझु पिराए नथी, उहे बहिराननि मां कुझु पिराए नथी, उहा हादसनि मां कुझु पिराए नथी, त तव्हांजो समाज बि उन जी रिफ्लेक्शन हूंदो आहे। जॾहिं तव्हांजी रियासत, तव्हांजा रियासती इदारा, तव्हांजा जेके जमहूरी इदारा आहिनि, उन्हनि जो रवैयो जॾहिं तब्दील थींदो त उहो हेठी सतह ते माण्हुनि में बि तब्दील थींदो आहे। छाकाणि त रियासत जेका आहे उहा ई माना तय कंदी आहे त उन जो समाज कहिड़ो हुजणु घुरिजे। उन जो समाज मुनाफ़िक़ोर हुजणु घुरिजे, या उन जो समाज ईमानदार हुजणु घुरिजे, उन जो समाज इंतिहा पसंदाणो हुजणु घुरिजे, या उन जो समाज सेक्युलर हुजणु। इनफरादी सतह ते त ठीकु आहे, पाण चई सघूं था त उन में माण्हू सिखी सघे थो, माण्हू उन मां सबक बि पिराईंदो, पर आउं सम्झां थो त माना मजमूई तौर ते या समाजी सतह ते असां वटि आम माण्हू जो रवैयो उहो ई रहणो आहे, उहो ई रहंदो। हू उनखे इहो ई सम्झो त बाबा ही हिकिड़ी कुदरत पारां आयल आफ़त हुई, बसि गुज़री वई हली, असां हुनखे मुंहुं ॾेई छॾियोसीं, बसि हाणे जेके बची विया उहे शुक्र अदा कंदा। त आऊं इन में को अहिड़ो मूंखे का अहिड़ी उमेद नज़र नथी अचे त को माना वॾी सतह ते असांजो समाज पोस्ट कोविड जेको माहौल हूंदो उन में को सुधरियल नज़र ईंदो असांखे, या उन वटि जेका उनजा नफ़्सियाती रवैयनि में का अहिड़ी तब्दीली ईंदी जेका मस्बत हूंदी। ही समाज जेको आहे उहो इन करे अहिड़ो रहणो आहे छाकाणि जो ही हिकु अहिड़ी रियासत जी नुमाइंदगी करे थो समाज, जंहिं वटि पाण वटि बि इन्हनि शयुनि जी का अहिड़ी अहमियत न आहे त उनखे कीअं सुधारणो आहे, उनखे कीअं बहितर कजे। तो मूंखे बाक़ी हा इहो आहे त हिकिड़ियूं शयूं आहिनि जेके मूं नावेल में ॾिनियूं आहिनि, उन्हनि ते सोच वीचार करे सघिजे थो, उन ते डिस्कशन करे सघजनि था, बहस मुबाहिसो थी सघे थो, पर मजमूई तौर ते को अहिड़ी तब्दीली आउं नथो ॾिसां को पोस्ट कोविड जेको आहे असीं बहसियत इंसान, बहसियत समाजी फ़र्द जे पंहिंजनि रवैयनि में अहिड़ी का तब्दीली आणींदासीं जो सॼो समाज का उथल खाई वेंदो। ॾाढो सुठो सुवाल, तव्हां सुठियूं ॻाल्हियूं असां सिखंदासीं हुन मां। हाणे अचूं था असां कलीम साहब ॾे। कलीम साहब, दुनिया में ईअं थियो आहे, कलीम साहब तव्हां ॿुधो पिया असांखे? जी जी सर। दुनिया में ईअं थियो आहे त दुनिया में पहिरें यूटोपियन नावल लिखिया विया आहिनि, यूटोपिया ते लिटरेचर लिखियो वियो आहे, पोइ डिस्टोपिया ते लिखिया विया आहिनि। तव्हां पहिरें डिस्टोपिया लिखी सिंधी अदब में, पोइ यूटोपिया खे दावत था ॾियो, ऐं तव्हां वटि उहो यूटोपिया कहिड़ो आहे जो डिस्टोपिया ही आहे? त यूटोपिया ॿुधायो, सिंधी अदब में यूटोपिया कहिड़ो रहियो आहे? या मिसाल तौर छा सिराज जी नावलनि खे तव्हां हिकिड़ो फर्ज़ी तौर ते यूटोपिया चई सघो था त उहो हिकिड़ी यूटोपिया ठाहिनि पिया? या असांजे आमरी नाविल असांजे दोस्त जो मोहम्मद यूसुफ जोए जो आयो आहे, त असांजी हिकिड़ी रियासत ईअं हुजणु खपे ऐं हूंदी आहे, रियासतनि जा ही तस्वर हूंदा आहिनि, ही माण मापा वैल्यू हूंदा आहिनि। त असांखे पहिरें त यूटोपिया ठाहिणु खपे न, पोइ हुनखे ड्राइणु खपे। तव्हां ठाहियो ई कोन्हे, अॻ में ड्राए छॾियो आहे। साईं, सभ खां पहिरीं त इहो असांजे तमामु प्यारे दोस्त साईं अमर लिगारी साहब पोस्ट मॉडर्न लिटरेचर जे हवाले सां सिंधी में कुझु नाला शेयर कया आहिनि कुझु देरि पहिरीं, जंहिंमें इहे मां शेयर कया हा इहे आहिनि।
जी 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 जान खासकेली, हाँ, अखलाक अंसारी, माणिक, मुमताज़ बुखारी, रसूल मेमन, राज शहर, मुनवर सिराज ऐं कुझु ॿियनि लेखकनि जूं पोस्ट मॉडर्न में अचनि थियूं। जी 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 सर। जी हा त हाणे मां सम्झां थो त जेको आहे सो यूटोपियाई नॉवेल्स या फिक्शन में आहे, जंहिंमें जेको ख़ासि करे असांजो लेफ्ट ओरिएंटेड हुआ लिटरेचर त अहिड़ी रियासत हूंदी जंहिंमें ही जेको आहे सो हर कंहिंखे ख़ुशहाली हूंदी, हक़ हूंदा, ऐं जेको आहे सो अहिड़ियूं ॿ चारि कहाणियूं बि मिलनि थियूं, कुझु हिकु ॿ अधु नॉवेल बि मिलनि था, जंहिंमें साईं मोहम्मद उस्मान इब्तिलाई साहिबु जेको एडॉप्टेड नॉवेल आहे, या तव्हां हींअर यूसुफ साहिबु उहो त वरी हिस्टोरिकल फैंटेसी आहे, पर उन बि उन रियासत जी त उहो ख़ुशहाल। पर असल में जेको मूंखे तव्हां चओ था त यूटोपिया खां पहिरीं डिस्टोपियन लिखी छॾियो आहे, असांखे वरी हालतूं ई कुझु अहिड़ियूं मिलियूं आहिनि जो यूटोपिया ॾे असांजो ध्यानु ई कोन थो वञे। असांखे त लॻे थो त माना त रियासत त अहिड़ी हूंदी जेका ॾाढी जबर ते ई हले थी, ऐं अहिड़ी असांजे आस पास बि हींअर बि तव्हां ॾिसो त म्यांमार में जेको आहे सो डेमोक्रेटिक हुकूमत खे हटाए करे डिक्टेटरशिप आंदी वई आहे। असां सम्झो पिए त 21st सेंचुरी वुड बी द एंड ऑफ डिक्टेटरशिप, ऐं माण्हुनि खे लिबर्टीज़ मिलंदियूं, राइट्स मिलंदा, पर हीअ असांजे बिल्कुलु पासे में ई जेको आहे सो डिक्टेटरशिप अची वई आहे। त असां पंहिंजे मुआशिरे खे जॾहिं ॾिसूं था, पंहिंजी सोसाइटी खे, पंहिंजे मुल्क खे, सिंध खे, त असांखे त उहा ॻाल्हि जी ॻाल्हि वांगुरु त कोई उम्मीद भर नज़र नहीं आती, उम्मीद त का नज़र ई कोन थी अचे। त उन करे पोइ एज़ अ राइटर जेको आहे सो मूं सोचियो त माण्हुनि खे जेको आहे उहो ई ॾेखारिजे, बजाए जो उन्हनि खे इहो ॾेखारिजे त अॻियां हली जेको आहे सो ही शयूं ही थी वेंदियूं, पर एट द प्रेज़ेंट जेको आहे सो असां वटि ईअं आहे, ऐं असां वटि मिसिंग पर्सन्स ईअं पिया थियनि, असां वटि जेको आहे सो इंसान जी का हैसियत कोन्हे का, मीन्स के 21वीं सदी जी सिंध में तव्हां वटि कुते चके करे माण्हू मरी था वञनि, तव्हां वटि उन्हनि जे लाइ का शइ कोन्हे का, ऐं त उते असां उन्हनि खे कहिड़ी ख़ुशहाल रियासत ॾेखारियूं। ऐं 21वीं सदी जे इंसान वटि जॾहिं उहो हैदराबाद जे रोड ते घुरे थो त उनजी कुड़ियूं गटर जे पाणी सां भरिजी थियूं वञनि, उनखे कहिड़ी ख़ुशहाल रियासत ॾेखारिजे। त ॿी मीन्स दुनिया में त आहिनि, पर मीन्स जेको असां मूं जेको हिन नॉवल में रिफ्लेक्ट कयो आहे, त उहो त जेको आहे सो असां न चाहींदे बि डिस्टोपियाई रियासत में वॾा थिया आहियूं, असांजी सोच असांजो सभु लिमिटेड आहिनि, ऐं असांजो हॉराइज़न हा। ॿी जेका हिन नॉवल में जेका मूं ॻाल्हि कई आहे, त जॾहिं बि इंसान जे हथां सभु कुझु खिसकी वेंदो आहे, त पोइ कहाणी उन में उमेद ॾियणी ईंदी आहे, त माण्हुनि खे पोइ वरी हाणे कुझु कहाणियूं ॿुधाइजनि अहिड़ियूं जिन मां उन्हनि खे उमेद थिए, ऐं उहे वरी उन्हनि खे अहिड़ो हौसलो ॾियनि जो कोई डिस्टोपियन स्ट्रक्चर्स आहिनि दुनिया में जिथे बि, मां कंहिं बि हिकिड़े पर्टिकुलर मुल्क जो नालो नथो खणां, पर जिथे बि डिस्टोपियन स्ट्रक्चर्स आहिनि, जिथे बि रियासत या को फ़र्द या केर बि ॿिए इंसान खे पंहिंजी आइडियोलॉजिकल ग़ुलाम बणाइण थो चाहे, ऐं उन लाइ मुख़्तलिफ़ शयुनि मुख़्तलिफ़ टूल्स जो इस्तेमालु थो करे, त उन जे ख़िलाफ़ु असांखे उथणो पवंदो। पोइ उहो जेबी जी शिकिल में उथूं, या इन में ई मूं डिस्कस कयो आहे त जेकॾहिं टू बी ऐं टू नॉट टू बी वारो जेको क्वेश्चन आहे, त जेकॾहिं असां आहियूं, जेकॾहिं न आहियूं त पोइ त सभु कुझु जीअं हले पियो ठीकु आहे, हलणु ॾींदासीं, पर जेकॾहिं आहियूं त पोइ पंहिंजे हुजण जो बि असांखे अहसासु ॾियारणो पवंदो। त इन करे जेको आहे कलीम साहब, तव्हां खां ऐं अख़्तर खां मां हिकिड़ो सुवाल नैरेटिव टेक्निक जे हवाले सां पुछंदुसि, त तव्हां नैरेटिव टेक्निक इहे कीअं रखिया, कंहिं वॾे नाविल जे बुनियाद ते रखिया या पंहिंजी हिकिड़ी शौरी कोशिश जे हवाले सां? तव्हांजो नाविल स्टार्ट थिए थो जेबी जे हवाले सां, जेको पंहिंजे बारे में ॿुधाए थो या ॿुधाए थी, उनजी सॼी स्टोरी पंहिंजी जिन्स जे बारे में ॿुधाइण या पंहिंजे बारे में ॿुधाइण फर्स्ट पर्सन नैरेटिव आहे, जॾहिं अख़्तर जो नाविल जेको आहे थर्ड पर्सन नैरेटिव ओमनीशेंट नैरेटर जंहिंखे चवंदो, त हिकिड़ो को नैरेटर आहे जेको ॿाहिरि वेठो आहे,
उहो किरदारु कोन्हे को जेको ॿुधाए थो, पर तव्हां वारो जेको नॉवेल आहे उन में जेको नैरेटर आहे उहो हिकिड़ो किरदारु बि आहे, नैरेटर बि आहे, ऐं उन में जेको तव्हां राइटर एज़ ए राइटर तव्हां उते गैर हाज़िर आहियो, पर अख़्तर उते एज़ ए राइटर मौजूदु आहे, या अख़्तर वटि जेको नॉवेल जेको नैरेटर हो उहो ॿियो को आहे, राइटर न आहे। मिसाल तौरु चई सघिजे त फिक्शन में राइटर न हूंदो आहे, फिक्शनलाइज़ शयूं हूंदियूं आहिनि। त तव्हां इहे ॿई टेक्निक कीअं रखिया? पहिरियों अख़्तर साहिब खां पुछंदुसि, तव्हां इहो थर्ड पर्सन नैरेटिव वारो, त हिकिड़ो माण्हू आहे जेको जनरल कहाणियूं ॿुधाए थो पियो, उहो केरु आहे ऐं तव्हां इहो छो सिलेक्ट कयो आहे? असल में मूं तक़रीबन जेके बि अॼु ताईं फिक्शन जो कमु कयो आहे उन में मूं थर्ड पर्सन खां ई कमु वरितो आहे। जेको मुंहिंजी पंहिंजी लिखणियुनि में मूंखे ज़ाहिर आहे इहो स्टाइल मूंखे वणंदो आहे इहो माना जंहिंखे पाण अदब में कन्वेंशनल स्टाइल ऑफ राइटिंग बि चऊं था। ऐं मूंखे हिन नाविल में बि मूं उनखे इन करे रखियो जो मूंखे लॻो पिए त इन स्टाइल में या इन अंदाज़ में आउं वधीक कहाणी खे बहितर अंदाज़ सां बयानु करे सघां थो, ऐं बहितर नमूने सां जेके मुंहिंजा किरदार आहिनि उन्हनि जी बि माना अक्कासी बहितर थी सघे थी। ज़ाहिर आहे हूं तव्हां जी ॻाल्हि कई त माना उहो राइटर कोन हूंदो आहे, बसि नैरेटर ई असीं उनखे सम्झंदा आहियूं त उहो ई आहे जो कहाणी ॿुधाए रहियो आहे। तो इहो ज़ाती तौरु मूंखे इहो स्टाइल वणंदो आहे, इन करे मूं चाहियो पियो त इन खे जेको असांजो आम पढ़ंदड़ आहे उहो थोरो कंफ्यूज़ न थिए, मुंझारे जो शिकार न थिए। जीअं हाणे कलीम जो नाविल आहे त उन में जेका हुन टेक्निक इस्तेमालु कई आहे उन में हू पाण जी तव्हां ज़िक्र कयो त माना उहो गाइबु आहे ऐं उहे किरदार ई हुननि जा आहिनि, ज़ाहिर आहे इहा हिकिड़ी पोस्ट मॉडर्न टेक्निक आहे। त हाणे इहा टेक्निक जेका आहे उहो जेको बि नाविल पढ़ंदो थोरो उनखे इन में थी सघे थो मुंझारो थिए या उन जे लाइ इहा नई हूंदी। ज़ाहिर नई बि आहे असां वटि माना हिन नाविल जी सूरत में जेको यूथोपिया आहे, पर मूं जेको स्टाइल इख्तियार कयो आहे उनखे मूं इन करे ईअं रखियो आहे जो ज़ाती तौरु मूंखे इहो सुठो लॻंदो आहे, वणंदो आहे। त उन में मूंखे ईअं लॻंदो आहे त आउं पंहिंजो पाण खे बि जेकॾहिं एक्सप्रेस करणु चाहियां थो त उहो इन ई स्टाइल में वधीक सुठे नमूने करे सघां थो। पर कॾहिं कॾहिं वरी ईअं बि थींदो आहे जो के शयूं या के सिन्फूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जी फिक्शन में कहाणी थी वई, नाविल थी वई या ॿी का फिक्शन में शइ थी वई, पोइ उहा बि जेको सो तव्हां खां स्टाइल जेको आहे चूज़ कराईंदी आहे, चूंडाईंदी आहे राइटिंग जो स्टाइल। कलीम वटि जेको राइटिंग जो स्टाइल हिन नाविल में थी सघे थो उहा हुनजी चॉइस न हुजे पर हुनजे सब्जेक्ट हुन खां चूंड कराई हुजे। ईअं ई जेको मुंहिंजो कोविड जो आहे त उन में थी सघे थो जेकॾहिं कलीम जी टेक्निक ते लिखां त शायदि आउं एॾो बहितर नमूने उनमें न करे सघां, त इहो इन जो इहो सबबु आहे। हा, लिखण जा मुख़्तलिफ़ अंदाज़ आहिनि, के लिखणियूं पाण मजबूर कंदियूं आहिनि त राइटर किथे पाण खे ईज़ी महसूसु करे ऐं पंहिंजो इज़हार करे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा हिकिड़ी ज़रूरी ॻाल्हि आहे। असां कलीम में ईंदासीं। कलीम तव्हां जा ॿिया नाविल कीअं आहिनि? तव्हां हिनखे फर्स्ट पर्सन नैरेटिव तौर ते छो खणी आयो आहे? हिकिड़ो किरदार बि आहे, नैरेटर बि आहे जेको कहाणी ॿुधाए थो, ऐं वरी किरदार जेको आहे उहो किथे किथे ईअं कंफ्यूज़ करे थो जो किथे फीमेल थी ॻाल्हाए थो किरदार या किथे मेल थी ॻाल्हाए थो पियो, त किथे किथे अॻिते हली करे रीडर्स खे इहा कंफ्यूजन त न थींदी त हीउ जेको सॼो कुझु ॿुधाए पियो आहे केरु? मुंहिंजे ख्याल में इहो कहाणी में एतिरो किरदार खे वाज़े करे पेश कयो आहे त कंफ्यूजन थियणु न घुरिजे। इहो त जेको फर्स्ट पर्सन नरेशन आहे उहो सिंधी अदब में अॻु में बि मौजूदु आहे, जंहिंमें अमर जलील साहब वग़ैरह इन्हनि फर्स्ट पर्सन में असल में जेको आहे सो फर्स्ट पर्सन में जेको आहे सो तव्हां सेल्फ रिफ्लेक्सिव घणा थी वेंदा आहिनि, उहे जेको इन तव्हांजो शयूं हूंदियूं आहिनि उहे फर्स्ट पर्सन में तव्हां वधीक सुहिणे नमूने बयानु करे सघंदा आहियो। ॿियो ईअं रीडर खे इहो बि लॻंदो आहे त हीउ डायरेक्ट मूंसां कम्युनिकेट पियो करे, जेको किरदारु आहे उहो डायरेक्ट मूंसां कम्युनिकेट पियो करे, उहो नैरेटर वाया कम्युनिकेट न पियो करे। त उहो वरी किरदार सां जॾहिं फिक्शन में मां सम्झां थो त जेको पढ़ंदड़ जेसि ताईं किरदार सां टच में नथो अचे, किरदार सां पाण खे नथो कनेक्ट करे, उनजो कनेक्शन डेवलप नथो थिए, त मुंहिंजे ख़्याल में उहो पढ़ंदड़ उन फिक्शन मां बेज़ार थिए थो। जेॾी महिल पढ़ंदड़ जो कनेक्शन करेक्टर सां डेवलप थी थो वञे त हू उनखे
पंहिंजे आस पास घुमंदे फिरंदे ऐं पंहिंजे हालतनि मुताबिक़ उनखे परखणु लॻे थो एज़ अ रीडर। ऐं ॿियो जेको आहे ठीक। उन में जेको तव्हां चयो त अच्छा ॿियो त जीअं हर इन में को हिकिड़ो नैरेटर कोन्हे नॉवेल में, यूथोपिया में हिकिड़ो नैरेटर कोन्हे। मिसाल तौर जेबी जो करेक्टर आहे, जॾहिं उहो पूरो थो थिए त वरी मासमो जो करेक्टर अची थो वञे, उहो वरी पाण नैरेटर थी थो वञे। ईअं ई वरी जॾहिं तव्हां आइसोलेशन सिटी में था अचो त हिकिड़ो नओं नैरेटर अची थो वञे जेको विद इन स्टोरी किरदार बि आहे। न इहो त अच्छा डेफिनेटली लेवल्स हूंदा आहिनि, लेवल 1 लेवल 2 लेवल 3, पोइ नैरेशन जे अंदरि नैरेशन्स अची था वञनि ऐं उहे सभु जेके आहिनि फर्स्ट पंहिंजी कहाणी ॿुधाईंदा रहिया हूंदा। बसि उन ते अचूं था। मां हिकिड़ो सुवालु वरी आख़िरी सुवालु तव्हां खां पुछंदुमि, उन खां पोइ असां रीडर्स जा जेके कमेंट्स आहिनि, सुवाल आहिनि, उहे असां वरी खणी ईंदासीं। त पहिरियों त कली अख़्तर साहब खां त प्लाट जे हवाले सां तव्हांजे ज़हन में कहिड़ो ख़ाको हो जेको तव्हां खणी आयो? उन खां पोइ ॿियो जेको नुक़्तो आहे उहो इहो आहे त तव्हांजे नावल में जेको असद ऐं राहीला जो मेन जेको कैरेक्टर आहे उनमें ॿ शयूं आहिनि। हिकु त माना मेन कैरेक्टर तव्हांजो कोविड वारी सूरत हाल सां जेको आहे उहो निबरनि था, ॿियो वरी हुन सां हुनजी मोहबत वारो तस्वुरु आहे साइकोलॉजिकल। इहे ॿ जेके आहिनि उहे दाख़िली चऊं या ख़ारिजी चऊं, ॿई कंडीशन फिनोमिना आहिनि, उन्हनि सां उहे किरदार कीअं निभाइनि था, तव्हां उनखे निभाइण जे लाइ उन्हनि खे इहे पेश करण जे लाइ तव्हांखे कहिड़ी ॾुखियाई पेश आई, तव्हां कीअं पेश कयो? त सेम टाइम ते उन्हनि सां ॿ मसइला आहिनि, हू पंहिंजी मोहबत में बि गिरफ़्तार आहिनि ॾाढो, ऐं कोविड में बि फेस कनि था। ॿ सिचुएशन खे कीअं फेस करायो था इन कैरेक्टर्स खे, उन हवाले सां तव्हांखे लिखण में कहिड़ी ॾुखियाई थी या तव्हांखे आसानी महसूस थी, या तव्हां इहे ॿई शयूं कीअं गॾु खणी हलिया? मेरे ख़्याल में पहिरीं प्लाट ते पाण ॻाल्हायूं। प्लाट जी ॻाल्हि कई तव्हां। हाणे हिन नावल जो प्लाट जेको आहे उहो ज़ाहिर आहे सॼो उन सिनेरियो में हले थो जेको कोविड जो आहे। ऐं जॾहिं मूं इहो लिखणु शुरू कयो त पोइ किथे किथे मूंखे मसइलो थियो पियो इहो त हिन जे प्लाट खे जेको आहे किथे आउं कमज़ोर न थी वञे मूंखां, या सफ़ा ईअं लूज़ न रहिजी वञे। त पोइ वरी जॾहिं लिखण जी प्रैक्टिस में माण्हू हूंदो आहे त खोड़ सारियूं शयूं वरी ईंदियूं रहंदियूं आहिनि माण्हू जे ज़हन में। त इन हिसाब सां पोइ वरी छा थियो, जो माना इन जो प्लॉट जेको उहो आस्ते 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 डेवलप थींदो रहियो। ऐं पोइ जॾहिं नवां किरदार आया पे मुंहिंजे ज़हन में मुख़्तलिफ़ हवालनि सां, त पोइ उन्हनि जी कनेक्टिविटी जेका थी पई उन नावल जे प्लॉट खे थोरो माना सगारो कयो, थोरो उन में जानदार जेको सो पाइदार थी वियो। त इहो बज़ाहिर त ज़ाहिर आहे हाणे उनमें ज़िक्र त सॼो कोविड जो ई आहे, उन हवाले सां आहे। पर जॾहिं हिकिड़ो माण्हू नावल पढ़ंदो, या जेको असांजो पढ़ंदड़ जेको हूंदो, या तव्हां पढ़ियो आहे त तव्हां बि शायदि इहा ॻाल्हि महसूसु कई हुजे त उन में माण्हुनि जा जेके पंहिंजा हिकिड़ा अहिड़ा मसइला बि माना शामिल थी विया आहिनि जिन खे कॾहिं उन्हनि रियलाइज़ ई कोन कयो। मिसाल तौर सैनिटाइज़र जी अहमियत जेका आहे उहा कोविड खां अॻु में असां कंहिं बि रियलाइज़ कोन कई त उहो माना छा थींदो आहे, उनखे कीअं इस्तेमालु कबो आहे, या उन सां लाॻापियल जेके ॿियूं शयूं हुयूं उन्हनि खे बि जेको सो माना हिकिड़ो आम माण्हू जेको लेमेन आहे जेको माना ईअं ई बसि उन जे लाइ जहिड़ो कर उहे हुयूं ई कोन, पर उन्हनि शयुनि जी अहमियत एॾी थी वई जो उन्हनि जी ज़िंदगी जो हिसो थी वियूं। कोविड जी ॿोली उन जी ज़िंदगी जो हिसो थी वई। सैनिटाइज़र, आइसोलेशन वार्ड, आइसोलेशन, क्वारंटाइन जहिड़ा लफ़्ज़ जेके से माना रोज़मर्रा जी ज़िंदगी में शामिल थी विया। त अहिड़े नमूने मूं उनखे प्लाट में जो कंस्ट्रक्ट कयो। जेसिताईं जेको राहीला ऐं असद जे किरदारनि जी ॻाल्हि आहे त इहा ॻाल्हि सही आहे त जॾहिं इहे ॿ किरदार जेके तख़लीक़ कया पिए त मूंखे वाकई बि मसइलो थियो पिए त माना राहीला जेका आहे उनखे कीअं आउं पेश करियां, असद जेको आहे उनखे कीअं पेश करियां, जॾहिं त माना हिकिड़ो अहिड़ो लविंग कपल आहे जंहिंजी शादी खे ई माना 3-4 रातियूं थियनि थियूं ऐं कोविड जे करे, कोरोना जे करे उहे धार थी वञनि था। त पोइ उन्हनि खे मूं इहो ई सोचियो त हिननि ॿिन्ही किरदारनि खे आउं मुख़्तलिफ़ सेटिंग्स में या मुख़्तलिफ़ जायुनि ते रखी, पर उन्हनि जी कैफ़ियतुनि खे कोशिशि करे घटि में घटि इहो कजे त उहे तक़रीबन साॻियूं रहनि। उन्हनि जा भले बयानु करण जो अंदाज़ जेको आहे उहो अलॻि हुजे, पर ॿई
जंहिं मरहले मां गुज़रनि था, ॿई जंहिं अकेलाई जो शिकार आहिनि, ॿई हिकिड़ी गैर यकीनी वारी सूरत हाल में आहिनि जिते ॿिन्हिनि जो को राब्तो बि न आहे ऐं को बि का ख़बरचार न आहे। बसि हिकिड़ी उमेद आहे हिकिड़ी ॿिन्ही खे त उहे कंहिं न कंहिं मरहले ते या जेको क्वारंटाइन जो अरसो आहे जेको उहो गुज़ारे उहे ॿई पाण में मिलंदा। पर ॿिन्ही जे अंदरि हिकिड़ो जीअं तव्हां ॻाल्हि कई बहरान मौजूदु आहे, ॿिन्ही किरदारनि जे अंदरि बहरान हले थो। जी मिसाल तौरु असद आहे उहो त उन क्वारंटाइन में एतिरनि मुंझारनि जो शिकार थिए थो जो हू जॾहिं हुनजो मोबाइल खणे थो त उन में हू पंहिंजो पाण खे राइला करे छॾे थो। जॾहिं चैट करे थो हुन सां त असद नथो रहे, हू राइला थी थो वञे, हू राइला थी जवाबु ॾिए थो, हू राइला थी जेको थो सवाल करे थो। पोइ इहो जेके ॿ किरदार हुआ उन्हनि खे इहे मूंखे इन में सुठा बि लॻा। इन करे जो तव्हां बि इहो नोट कयो हूंदो, सजाद बज़ाहिर चीन मां आयल हिकिड़ो उनजो अहम किरदारु आहे ज़ाहिर आहे, उहो को माना मामूली किरदारु माइनर न आहे। पर जेके ही ॿ किरदार हुआ जेके हितां जा ई जेके नेटिव किरदार आहिनि उन्हनि खे मूं अहिड़े नमूने पेश करण जी कोशिशि कई त उहे पंहिंजनि नफ़्सियाती मुंझारनि में रहंदे बि जेको आहे कंहिं महिल असद ख़ुदि कलामी पियो करे, कंहिं महिल राहिला जेको सो असद बाबति सोचे रही आहे। त इहो जेको हुननि जो जेको दाख़िली बहरान हो उनखे पेश करण में मूंखे माना थोरो घणी महिनत करणी पई। ऐं कलीम सां बि इन्हनि किरदारनि जे हवाले सां डिस्कस थींदो त इन्हनि खे कीअं इन्हनि जो मंतकी अंजाम कजे, केॾांहुं खणी वञिजे, केतिरो इन्हनि खे स्पेस ॾिजे, राइला खे वटि जेको सो माना उनखे केतिरो स्पेस हुजे, वरी असद जेको आहे उनजे लाइ केतिरो हुजे। त इहो तव्हांजी ॻाल्हि सही आहे त के के किरदार अहिड़ा हूंदा आहिनि जिन ते वधीक महिनत करणी पवंदी आहे। इन्हनि खे रीडर कीअं था पढ़नि अख़्तर, उहो वरी त रीडर ॿुधाईंदा त तव्हां केतिरी महिनत कई आहे, हुनजो जेको आहे मैसेज कन्वे करण जे हवाले सां केतिरो इफेक्टिव रहियो आहे। पर तव्हांजी ॻाल्हियुनि मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी ज़ाहिर थी, लैंग्वेज वारी। त हुन में जीअं तव्हां चओ त कोविड खां पोइ असां वटि इलाही लफ़्ज़ अची विया आहिनि नवां, जंहिंजा असां यूज़ टू पहिरें न हुआसीं। क्वारंटाइन आहे, असां वटि आइसोलेशन आहे, सोशल डिस्टेंस आहे, असां वटि मास्क वारो इस्तेमालु आहे या सैनिटाइज़र आहे, इलाही ईअं ई काफ़ी लफ़्ज़ असां वटि अची विया आहिनि। तव्हां छा था सम्झो त सिंधी ॿोली में इहे लफ़्ज़ पंहिंजो असरु रसूख़, पंहिंजी असल अहमियत ईअं ई बरक़रार रखंदा या असांखे हुन जे लाइ नवां सिंधी जा लफ़्ज़ ठाहिणा पवंदा, तर्जुमो करिणो पवंदो, या ॿोली जे हवाले सां हिकिड़ा चवंदा त ॿाहिरि ॿोलियूं न हुजणु खपनि, पंहिंजा लफ़्ज़ ठाहिणु खपनि जेके हुनखे असां इस्तेमालु करणु खपनि, पर तव्हां उहे इस्तेमालु कया आहिनि। उन हवाले सां ॿोली जो इशू किरदारु तव्हांखे कीअं थो लॻे, कीअं डील कंदो हुनखे तव्हां? त छा असांखे इहे लफ़्ज़ ईअं ई इस्तेमालु करणु खपनि या उन्हनि जा सिंधी जेके तर्जुमा करे उहे माण्हुनि खे ॿुधाइणु खपनि ऐं पोइ अची वेंदा या माण्हू उहे न सम्झी सघंदा? हाणे हूं त ईअं ई थींदो आहे त जेके जॾहिं मामला अहिड़े क़िस्म जा थींदा आहिनि, वबाउनि जा थियनि या साइंसी इजादुनि जा थियनि, त उहे लफ़्ज़ घणे भाङे असां वटि ईअं ई राइज थी वेंदा आहिनि। अॼु बि ॾिसो था आम माण्हू सैनिटाइज़र खे सैनिटाइज़र ई चवे थो, पर विच में माना इन ई दौरान मिसाल तौरु मास्क जे हवाले सां ठटे वारे पासे कुझु ॿ टे ॿिया लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि माण्हू, उनखे मास्क न चवंदा आहिनि, कुझु ॿियो चवंदा आहिनि, मूंखे उहो ज़हन में न आहे त उहो कहिड़ो लफ़्ज़ आहे। बुथाड़ी बि न, ॿियो हिकिड़ो मुनासिब क़िस्म जो लफ़्ज़ आहे उहो इस्तेमालु कंदा आहिनि। त हाणे उहे थी सघे थो उहे उन इलाइक़े में राइज हुजे, उते को माना ईअं इस्तेमालु थींदो हुजे को अहिड़े क़िस्म जो मास्क या छा हो कपिड़े वपिड़े जो। पर आउं सम्झां थो जेकॾहिं ज़ाहिर आहे इहो त कमु हाणे लसानी माहिरनि जो आहे त उहो इन्हनि लफ़्ज़नि जी रिप्लेसमेंट कहिड़ी था आणनि, उन्हनि जे इस्तेमाल जो मरहलो अञा पोइ आहे, माना राइज थियण जो। त हिकिड़ो आम माण्हू जेको आहे ॻाल्हाए थो जेका ॿोली, त वाकई उहो उन तर्जुमे खे क़बूल बि कंदो या न कंदो। असां माज़ी में तजुर्बा थी चुका आहिनि, असां जा जेके लेखक बि हूंदा उहे बि लफ़्ज़नि खे उन्हनि जो तर्जुमो करे पेश कंदा। जी असां वटि नजम अब्बासी साहिबु हूंदो, पंहिंजी कहाणियुनि में एस्ट्रे खे रखवटी लिखंदो, स्टेथोस्कोप खे तपासणी लिखंदो। पर हाणे जीअं त उहे हुनजी लिखणी जो हिसो आहिनि, पर उहे माना सिलेबस जो हिसो न आहिनि, इन करे उहे राइज नथा थियनि। त इहे शयूं तॾहिं राइज थी सघनि थियूं जॾहिं उहे स्कूलिंग सिस्टम में अचनि, ऐं पोइ ॿार या जेको शागिर्द लॾो आहे उहो उन्हनि खे उचारींदो रहे, त पोइ अॻियां हली उनजी उहा प्रैक्टिस में शामिल थी वेंदा।
पर जेकॾहिं इहे नथा थियनि त को इहो को एॾो वॾो को मसइलो कोन्हे। सैनिटाइज़र ई रहंदो, उनजो कमु हथ साफ़ करण ई रहंदो, उनखे तव्हां कहिड़ो बि नालो ॾेई छॾियो। मास्क जो कमु जेको सो मुंहुं ढकण ई रहंदो, उनखे तव्हां कहिड़ो बि नालो ॾेई छॾियो। सो जेकॾहिं इहे लफ़्ज़ इन्हनि जा के मुनासिब मुतबादिल सिंधी में अचनि था त सुठी ॻाल्हि आहे, पर जे नथा बि अचनि त बि एॾो को वॾो मसइलो न आहे, भले इहे लफ़्ज़ ईअं ई रहनि। वॾी महिरबानी। आख़िरी सुवाल असां वरी कलीम साहब ॾे ईंदासीं। कलीम साहब, तव्हां यूथोपिया नॉवेल पढ़ी करे हिकिड़े आम रीडर खे हिकिड़ो ख़्यालु थिए थो त तव्हां डीपोलिटिसाइज सोसाइटी जी ॻाल्हि था कयो, यानी तव्हां सियासत जी मुखालफ़त था कयो। इहे पढ़ी करे माण्हू बेज़ार थिए थो सियासत न करे, या एंटी पॉलिटिक्स हिकिड़ी ॻाल्हि था कयो, आम रीडर इहो पढ़ी सघे थो। त छा तव्हां वारो प्रोजेक्ट बि को NGO त न आहे जो सियासत खे रद्द करे डीपोलिटिसाइज सोसाइटी करे? ई नावेल इहो साज़िश त न आहे हुनजी का? इहो त हाणे डॉक्टर साहब रीडर ई फ़ैसिलो कंदा, पर मां सम्झां थो त हीअ त हाईली पॉलिटिसाइज़ नॉवेल आहे। हिन में हिकिड़ी अहिड़ी रियासत ऐं उनजे ख़िलाफ़ हिकिड़े फ़र्द पर पॉलिटिसाइज जी नावेल खे ईअं पॉलिटिसाइज कर जो माण्हू उन पॉलिटिक्स जो नालो खणण पसंदि न कनि। न, इहो जेको आहे कुझु दोस्तनि जो आहे ख़्यालु त मां जेको आहे सो डीपोलिटिसाइज करणु चाहींदो आहियां, पर एक्चुअल मूंखे जेको लॻे थो त मूं जेको आहे सो उनखे चयो आहे त पॉलिटिक्स त हिकिड़ो त माना आहे त रियासत खे कीअं हलाइजे, हिकिड़ो त उहा, ॿियो हिकिड़ी पॉलिटिक्स जेका स्ट्रगल जेकॾहिं जेसिताईं तव्हां स्ट्रगल में न आहियो ऐं जेकॾहिं तव्हां पाण खे इहो नथा ॿुधायो त आउं केरु आहियां, माना जेको आइडेंटिटिकल क्राइसिस आहिनि माण्हुनि जा, जेसिताईं उन मां ओवरकम करे ऐं तव्हां ॿाहिरि नथा अचो ऐं उन्हनि सां कॉन्फ्लिक्ट में नथा अचो, त पोइ तव्हांजे हुजण या न हुजण जो हिन जो मेन जेको थीम आहे नॉवेल जो, जेकॾहिं इनखे नटशेल में मां हू कयां बंदि, त उहो इहो आहे शेक्सपियर जो जेको हैमलेट में सवाल आहे, टू बी और नॉट टू बी। त तव्हां आहियो या तव्हां न आहियो। जेकॾहिं तव्हां न आहियो त पोइ तव्हां ग़ुलाम आहियो, आका आहियो, तव्हां हिंदू आहियो, मुस्लिम आहियो, मोमिन आहियो, काफ़िर आहियो, जन्नत में वेंदव, दोज़ख में वेंदव, को बि फ़र्क़ु नथो पए इन ॻाल्हि सां। जेकॾहिं तव्हां एज़ अ आइडेंटिटी तव्हांजी कुझु कोन्हे, पर जेकॾहिं तव्हां आहियो त पोइ तव्हांखे पंहिंजे हुजण जो बि सबूत ॾियणो पवंदो। ऐं इहा मुंहिंजे ख़्याल में त सभिनी खां वधीक में वॾी पॉलिटिकल स्टेटमेंट इहा हूंदी जॾहिं तव्हां हिकिड़ी रियासत सां कॉन्फ्लिक्ट में ईंदव। उहा ई ॻाल्हि त एवरीथिंग इज़ इन द टेक्स्ट। जॾहिं मां चवां थो त ही डिस्टोपिया जी सोसाइटी आहे, इनखे तबाह थियणु घुरिजे, त टेक्स्ट में इहो बि चवणु चाहियां थो त हिकिड़ी ख़ुशहाल सोसाइटी, लिबरल सोसाइटी हुजणु घुरिजे। जी डॉक्टर साहब। ॾाढो सुठो, तव्हांजूं ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं। नावेल जे हवाले सां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेकॾहिं हुन वटि के सवाल आहे त उहे सुवाल पुछनि, पर हुन सां गॾोगॾु कलीम बुट साहब पंहिंजे नावेल जे इब्तिदा में शुरू जी ॻाल्हि ॿोल जेका शुरूआति थी हुन में ॿुधाई त इन नावेल में पोस्ट मॉडर्न टचिस आहिनि, जिन में ब्लैक ह्यूमर आहे, डिस्टोपियन कंडीशन आहे, इंटरटेक्सचुअलिटी आहे, या ॿियूं इलाही सारियूं ॻाल्हियूं आहिनि पोस्ट मॉडर्निज़म जे हवाले सां, जेके शयूं असां वटि मैजिक रियलिज़म आहे, उहे शयूं असां वटि डिस्कस थी सघंदियूं। कल दोस्तनि तजवीज़ूं बि ॾिनियूं त नावेल ते हिकिड़ी वैक थियणु खपे, हिकिड़ो कॉन्फ्रेंस थियणु खपे हिकिड़ी, उन कॉन्फ्रेंस में इहे सॼा पासा जेके कवर थियणु खपनि, ऐं इहो ॾिसणु खपे त नावेल जा जेके लवाज़मात हिन वक़्तु आहिनि उहे कहिड़ा आहिनि ऐं कहिड़े दौर जूं ॻाल्हियूं आहिनि, ऐं कहिड़ियूं नयूं शयूं असां वटि अची रहियूं आहिनि जिन खे असां खणूं, एडॉप्ट कयूं। दुनिया में हिकिड़े दोस्त सुवाल पुछियो आहे त छा दुनिया में ॿियनि ॿोलियुनि में बि कोविड ते नावेल लिखिया विया आहिनि? अंग्रेज़ी में तमामु घणा लिखिया विया आहिनि। इहे मुंहिंजो हिकिड़ो दोस्त असां पहिरें मुशाइरो करायो हुयो, उन में ई हुनजो आयो मार्च अप्रैल में, त आफ्टर 15 डेज़ नावेल जो नालो हो हमज़ा हसन शेख जो, मलेशिया मां उन छपायो हुयो नावेल, उन्हनि ॾींहंनि ई अची वियो हुयो। दुनिया में खोड़ सारा नावेल आहिनि, ॿियनि वबाउनि ते मुस्तनसर हुसैन तारड़ जो बि आयो आहे, मुस्तनसर हुसैन तारड़ जो नावेल काफ़ी अची विया आहिनि उन्हनि शयुनि तां हवाले सां। दुनिया में इन्हनि सवालनि ते असां ईंदासीं, पर असांखे हिकिड़ी ज़रूरत आहे नावेल ते वेहक जी, नावेल जे टेक्निक्स ते ॻाल्हाइण जी, नावेल जे नैरेटिव टेक्निक्स ते ॻाल्हाइण जी, नावेल जे थीम्स ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, नावेल जे मौज़ूअनि ते। ऐं हुन सां गॾोगॾु इहो बि ॾिसणु खपे त असांजो नावेल रीडर वटि कीअं थो पहुचे ऐं रीडर उनखे कहिड़ो रिस्पॉन्स थो करे। हाणे छो त शाइरी जी भेट में नावेल घणा लिखजनि पिया, शाइरी वारे दौर में असां कोविड वारे सूरत हाल में
मुशाइरो करायो हो पर नाविल जो मुशाइरो कोन थो कराए सघिजे, कहाणी जो मुशाइरो कोन थो कराए सघिजे, त उनजे करे उहे नाविल वरी बाद में ज़ाहिर थिया आहिनि। त कहाणियूं वाक़ई लिखियूं आहिनि पर थियण ई खपे हा। त ऑनलाइन हिकिड़ो कहाणियुनि ते हिकिड़ो वेहक हुजे हा, जंहिंमें सभई जेके कोविड वारियूं कहाणियूं पेश थियनि हा ऐं उन ते तनक़ीद थिए हा। ऐं तनक़ीद निगार जो बि हिकिड़ो अहम रोल आहे सॼी सूरत हाल में। त ॿिन्ही नाविलनि खे, कोविड-19 खे पढ़े ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे यूथोपिया नाविल खे पढ़े, उनखे प्लॉट ऐं टेक्निक जे हवाले सां, फन जे हवाले सां, थीम खे छॾे करे उन ते ॻाल्हाइजे त ही कहिड़े तरीक़े सां लिखिया विया आहिनि ऐं दुनिया में नाविल कीअं लिखिया था वञनि, इन टेक्निक्स ते ॻाल्हाइणु खपे। अहिड़ियूं काफ़ी ॻाल्हियूं असां वटि डिस्कस थी सघनि थियूं। फ्लैश फिक्शन जे क्राइटेरिया ते ॻाल्हाए सघिजे थो, काफ़ी दोस्त ॻाल्हाइनि था पिया उन हवाले सां। हाणे सुवाल त एतिरा घणा कोन्हे, 2-4 सुवाल आयल आहिनि। सुवाल कोन था। अब्दुल सत्तार हुलियो साहब चए थो सुवाल कोन था कयूं, तव्हांजी महिरबानी। डिस्टोपियन नॉवलिस्ट ते हूअं बि पेसिमिस्ट जो लेबल लॻंदो आहे। अमर लगारी साहब बिल्कुलु सही चओ था, पर पेसिमिज़म सां गॾोगॾु उहा हिकिड़ी शइ तव्हांखे क्लैरिटी ॾिए थी पई त तव्हां वटि सोसाइटी में डीमेरिट्स कहिड़ा आहिनि, गैप्स कहिड़ा आहिनि। तव्हां वटि जेके गैप्स आहिनि उहे तव्हांखे, तव्हां ॾिसो एनिमल फार्म पढ़ो, उनखे तव्हांखे मिलंदो त अॻिते हली करे जेका सोशलिस्ट सोसाइटी आहे उनमें कहिड़े क़िस्म जे गैप पैदा थी विया आहिनि ऐं थियनि था, ऐं कहिड़नि गैप पैदा थियण जी गुंजाइश मौजूदु आहे। घटि में घटि कलीम बुट जे नाविल खे पढ़ी करे असां ॾिसी सघूं था त रियासत में कहिड़ी शइ जी गुंजाइश मौजूदु आहे। साॻियो बहरान अख्तर साहब जे नाविल में कोविड-19 में बि आहे। असांजो नाविल निगार ॿुधाए थो असांखे त असां वटि रियासती बहरान ऐं गैप घणा आहिनि, जंहिं गैप खे फिल करण जी ज़रूरत हूंदी आहे। सवालनि जे हवाले सां ॾिसंदासीं त एतिरा की घणा सुवाल कोन्हनि, तारीफ़ी कमेंट्स घणा आहिनि। तव्हां सभिनी दोस्तनि जूं वॾियूं महिरबानी जेके तारीफ़ कई आहे। हिकिड़ो सुवाल आहे मल्हा साहब जो, जंहिं शुरू में कयो त नाविल लिखण लाइ कहिड़ा असूल हुजणु घुरिजनि। तव्हां दोस्त जदीद नाविल खे पढ़ो बि पिया, लिखो बि पिया, त इन हवाले सां मुख़्तसिरनि जेकॾहिं वेही जवाबु ॾियो रफ़ीक मल्हा खे नाविल लिखण लाइ कहिड़ा असूल हुजणु घुरिजनि, तव्हां पंहिंजी समझ मुताबिक़ जवाबु ॾींदो त उहो वरी बहितर थी वेंदो। पोइ असां अॻिते हलूं था। तव्हां जेको बि अख्तर साहब, कलीम तव्हां शुरू कयो। सभ खां पहिरीं त तव्हां वटि स्टोरी हुजणु घुरिजे, तव्हां ॿुधाइण छा था चाहियो। हाणे स्टोरी या नॉविल में तव्हां वटि 3 शयुनि जो, स्टोरी टेलिंग जे आर्ट में 3 शयुनि जो हुजणु ज़रूरी आहे। त हिकिड़ो त तव्हां स्टोरी कीअं ॿुधाईंदव, ठीकु आहे, उनखे असां चवंदा आहियूं नरेशन स्टाइल। उहो हर राइटर पंहिंजो फिक्स कंदो आहे स्टोरी मूजिबि। मिसाल तौरु हींअर हिकिड़ो नॉविल में तजुर्बो कयो मोहसिन हामिद, हाउ टू गेट फिल्थी रिच इन राइजिंग एशिया में, त हुन सेकेंड पर्सन नैरेटिव कयो, माना हुनजो जो किरदारु हो उहो सेकेंड पर्सन में। त ईअं माना नैरेशन स्टाइल। ॿियो तव्हांजी लैंग्वेज, तव्हां उनजो तयन कंदा आहियो, हिकिड़ो त इहो उनजो क्राइटेरिया आहे। ॿियो तव्हां वटि शयुनि खे फिक्शनलाइज़ करण जी केतिरी सलाहियत आहे। नाविल बुनियादी तौर ते फिक्शन आहे, ठीकु आहे न, कहाणी नॉविल फिक्शन आहे, ऐं उन में तव्हांखे शयुनि खे केतिरो तव्हां इमेजिन करे उनखे केतिरो तव्हां फिक्शनलाइज़ करे सघो था। टियों, तव्हां कहाणी ॿुधाइण दौरान क्यूरियोसिटी कीअं डेवलप कंदव। ऐं उन खां पोइ नाविल जो जेको सभिनी खां अहम, कंहिं बि फिक्शन जो जेको सभिनी खां अहम पार्ट हूंदो आहे उहो हूंदो आहे टू क्रिएट कॉन्फ्लिक्ट। जेसि ताईं तव्हां वटि फिक्शन में कॉन्फ्लिक्ट ऐं कॉन्फ्लिक्ट किरदारनि जे थ्रू रेज़ोल्यूशन आहे, तेसि ताईं तव्हांजो फिक्शन कामयाबु न आहे। त तव्हां कॉन्फ्लिक्ट क्रिएट कंदा आहियो, कॉन्फ्लिक्ट उन में डिफरेंट सिचुएशन्स में किरदारनि खे हाणे बीहारींदा आहियो, सीन्स में हाणे बीहारींदा आहियो, पोइ उन्हनि किरदारनि खे उन्हनि कॉन्फ्लिक्ट्स मां ॿाहिरि कढण जो रस्तो ॾेखारींदा आहियो। त इहे कुझु मोटिव महिरबानी कलीम साहब, ज़बरदस्त। अख्तर साहब मुख़्तसिरन तव्हां ॿुधाईंदो। इन में घणियूं शयूं त कलीम ॿुधाए वियो आहे, पर आउं वरी सम्झंदो आहियां त माना कहाणी सां गॾोगॾु तव्हां वटि जेको तख़लीक़ी आर्ट आहे जेको, उहो नाविल में वधीक मददगार साबित थींदो आहे। तव्हां वटि जेतिरो ज़हन तव्हांजो तख़लीक़ी हवाले सां ज़रख़ेज़ हूंदो, ओतिरो ई तव्हां शयुनि खे फिक्शन जे फॉर्मेट में बहितर पेश करे सघो था। मिसाल तौरु दुनिया में तव्हां ॾिठो हूंदो त घणा ई अहिड़ा सहाफ़ी आहिनि जिन नाविल लिखिया आहिनि,
सहाफ़त हिकिड़ो ख़ुशि क़िस्म जो पेशो आहे, उन में तव्हांखे बसि माना ईअं ख़बर वाक़ियो उहो जीअं आहे उएं पेश करणो पवंदो आहे। पर जॾहिं उहे नाविल लिखणु वेहनि था त उहे माना ईअं महसूसु नाहे थींदो त उहे साफ़ ईअं लॻंदो आहे कोई कहाणी था कनि। त इहो जेको गैप उहो फिल कनि था उहो इन ई वसीले कनि था त उन्हनि वटि उहा जेका तख़लीक़ी जेको एलिमेंट या अंसर आहे उन वसीले कनि था। ॿियो थी वियो आहे त तव्हां कहाणी कीअं नैरेट करियो था ऐं प्लॉट तव्हांजो जेको आहे उहो मज़बूत हुजणु घुरिजे। प्लॉट वॾी अहमियत रखंदो आहे, तव्हांखे ख़बर आहे नाविल में। त उन खे तव्हां कीअं तयारु करियो था, प्लॉट खे, वाक्यनि जी जेको सीक्वेंस रखो था उहे कीअं कहिड़े अंदाज़ सां रखो था। पर उन में जेका अहम तरीन ॻाल्हि वरी बि जेको आहे उहो किसो बयानु करण जो आहे। तव्हां जेको किसो स्टोरी खयो आहे, स्टोरी टेलिंग जेको आहे उनखे कीअं था ॿुधायो ऐं कहिड़े नमूने जेको आहे उनखे तव्हां पेश करे रहिया आहियो। इहे ॿ टे शयूं आहिनि जेकॾहिं तव्हां नाविल जी टेक्निक्स खे ॾिसंदो त उहे हर नाविल में तक़रीबन माना असांखे कॉमन नज़र अचनि थियूं। बाक़ी त पोइ ॿिया त उहे नाविल जा फॉर्मेट्स आहिनि, उहे अलॻि थी सघनि था। डिस्टोपियन थी वियो, पोस्ट मॉडर्न थी वियो, मॉडर्न थी वियो, उहे घणी वॾियूं शयूं। बुनियादी ठीकु आहे। शयूं वरी नाविल में तव्हांजे स्टोरी टेलिंग जो आर्ट हुजे, तव्हां वटि तख़लीक़ी सलाहियत हुजे ऐं तव्हांजो प्लॉट जेको आहे उहो बहितर हुजे। ठीकु आहे, वॾी महिरबानी। ख़ालिद साहिल जो सुवाल कली मां तव्हां खां पुछंदुसि, पर मुख़्तसिर जवाबु ॾियो, टाइम काफ़ी घणो थी चुको आहे। प्यारा सिंधी नाविल निगारी में माणिक खां ऐं ॿियनि कहिड़े नाविल मौजूदा दौर में पोस्ट मॉडर्न नाविल लिखिया आहिनि? छा पोस्ट मॉडर्न रुझान आहे सिंधी अदब में? उनमें केतिरो अमल दख़ल आहे? कली तव्हां ॿुधाईंदो उनखे मुख़्तसिर। हा, जीअं मूं अॻु में ज़िक्र कयो ऐं अमर साहब बि इहे नाला ॿुधाया आहिनि त इन्हनि जेको आहे सो पोस्ट मॉडर्न जेको आहे सो उन्हनि ते कमु कयो आहे। अच्छा, पोस्ट मॉडर्निज़म एज सच को माना को खलाई नज़रियो या उहो न आहे। उन में जेको आहे सो कुझु टेक्निक्स हूंदियूं आहिनि। मिसाल मां लिटरेचर जे हवाले सां जेके लिटरेरी टेक्निक्स आहिनि उन में जेको आहे सो राइटर सेल्फ रिफ्लेक्सिव थी वेंदो आहे, अनरिलायबल नैरेटर हूंदो आहे उनजो, उन ब्लैक कॉमेडी या ब्लैक ह्यूमर, ॿियो जेको आहे सो मैजिक रियलिज़म, इहे कुझु थुल्हा थुल्हा उनजा पासा आहिनि जेके असांखे सिंधी अदब में मुख़्तलिफ़ कहाणियुनि ऐं उन्हनि में इहे टचिस मिलनि था, बिल्कुलु मिलनि था। महिरबानी। असांजो ख़ालिद परियार जो सुवाल आहे त असां कामयाबु नाविल कहिड़े नाविल खे चई सघूं था? ख़ालिद साहब, असां ॿिन्ही खां पुछंदासीं त ॿई दोस्त चवंदा त असां वारो नाविल कामयाबु आहे। चवंदा त असां जेको नाविल लिखियो आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे कामयाबु नाविल जी पंहिंजी क्राइटेरिया आहे। हिकिड़ा माण्हू चवंदा इहो त हर नाविल जी पंहिंजी हूंदी आहे, हर नाविल जी। ऐं हिकिड़ा चवंदा त मुंहिंजे नाविल जा 5 एडिशन छपजी चुका आहिनि, उनजे करे मुंहिंजो कामयाबु नाविल आहे। ऐं ईअं जीअं असां वटि मौसीक़ी जलाल चांडे जहिड़ियूं घणियूं केसूं हलंदियूं हुयूं त मार्केट में चयो वेंदो हो त कामयाबु राइट जेको सिंगर आहे उहो जलाल चांडे जो शमन आहे। त ईअं उस्तादनि जा जेके कलाम हुआ, उस्ताद जेके वॾा वॾा जुमन आहे, उस्ताद मंज़ूर अली ख़ान या उस्ताद जुमन, उन्हनि जूं केसूं एतिरियूं न हलंदियूं हुयूं जलाल जी भेट में। पर पोइ हाणे कामयाबी जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो लेवल आहे। पर डेफिनेटली असां वरी बि कलीम ऐं अख्तर खां पुछंदासीं, तव्हांजी नज़र में कामयाबु नाविल कंहिंखे चई सघो था, कहिड़ो हूंदो आहे? मां सम्झां थो त को बि फिक्शन जेको टाइम बाउंड न आहे, जंहिंजो रेलेवेंस आहे ऐं जंहिंमें पढ़ंदड़ कनेक्ट थी थो वञे, उहो कामयाबु फिक्शन आहे या कामयाबु नाविल आहे। हा जी, ज़बरदस्त। शाह साईं जी हिकिड़ी सिट आहे त वखर सो वाह पए पुराणो न थिए। सो कामयाबु नाविल बि उहो ई आहे जेको माना पए पुराणो न थिए, हर दौर में तव्हांखे नओं रस, नओं चस, नओं मज़ो ॾिए जॾहिं तव्हां खणी पढ़ो। मिसाल तौरु तव्हां मार्किस जो 100 ईयर ऑफ सॉलिट्यूड अॼु खां 30 साल अॻु पढ़ो तॾहिं बि तव्हांखे उहो मज़ो ॾींदो, अॼु पढ़ंदा तॾहिं बि उहो मज़ो ॾिए थो, ऐं तव्हां 30 साल पोइ पढ़ंदो तॾहिं बि तव्हांखे उहो मज़ो ॾींदो। सो ज़बरदस्त। माना इहो उन जे जेको कामयाबी हिकिड़ो माना इन हवाले सां अजीब लफ़्ज़ लॻे थो, पर माना चइजे त माना हिकिड़ो सुठो नाविल जेको आहे उहो ईअं ई हूंदो आहे तो हर दौर में तव्हांखे वणंदड़ महसूसु थिए, मज़ो ॾिए तव्हांखे, रीडर उनखे बार बार पढ़णु चाहे।
अख्तर इन जवाब खे कंटिन्यू कयो। सत्तार हुले साहब जो सवाल आहे त उड़ो ई नाविल खे अख्तर हफ़ीज़ कलीम बुट साहब कीअं थो ॾिसे? तव्हां हिनखे उड़ो ई अखलाक अंसारी जो नाविल आहे जेको उनखे तव्हां कीअं था ॾिसो? मूं एॾो ई पढ़ियो न आहे, इन करे आउं हिन ते को कमेंट न कंदुसि। कलीम साहब मां बि कमेंट न कंदो। इन ते वरी अलॻि जॾहिं नॉवलनि ते सेशन रखिजे त पोइ उन ते ॻाल्हाइणु खपे, छो जो कुझु काफ़ी राइटर हिनखे चवंदा त इहे बि पोस्ट मॉडर्न टेक्निक ते लिखियल आहे। जी जी इहो बि आहे। ऐं अखलाक साहब जो असां अॻु में बि नालो ज़िक्र करे चुका आहियूं कमेंट्स में। अमर साहब बि ज़िक्र कयो आहे, पर हाणे पर्टिकुलर उन ते ॻाल्हाइण लाइ वरी उन ते अलॻि वेहक रखणु घुरिजे। ऐं जेको आहे सो ही मुंहिंजे ख़्याल में ही सेशन हवाले सां न। जी बिल्कुलु, तव्हांजी वॾी महिरबानी। इन सेशन में मुख़्तलिफ़ नाविल आहिनि, उन्हनि ते ॻाल्हाए सघिजे थो, नाविल ते कॉन्फ्रेंस कराए सघिजे थी, नाविल ते बहस करे सघिजे थो, नाविल जी टेक्निक ते करे सघिजे थो, थीम्स ते करे सघिजे थो। तव्हांखे हिकु दफ़ो वरी मां मुबारकबाद ॾींदुसि जो तव्हांजा 2 नाविल ऐं 9 मौज़ूअनि ते असां थुल्हे लेखे सां आई एम नॉट श्योर चई सघूं था त कोविड ते सिंधी अदब में पहिरियों नाविल लिखंदड़ अख्तर हफ़ीज़ साहब, तव्हांखे मुबारकूं। ऐं डिस्टोपियन पैटर्न ते या पोस्ट मॉडर्न पैटर्न ते यूथोपिया नाविल लिखण लाइ कलीम बुट, तव्हांखे वाधायूं हुजनि, मुबारकूं हुजनि। तव्हांजा नाविल अची विया आहिनि, मार्केट में मौजूदु आहिनि, रीडर उन्हनि खे पढ़ंदा ऐं रीडर पढ़ण खां पोइ जेको आहे उहो फ़ैसिलो कंदा त हिन नाविल्स में कहिड़ी ख़ूबी ऐं कहिड़ी खामी आहे। आख़िर में अमर लगारी साहब जो कमेंट्स पढ़ूं था। अख्तर ऐं कलीम सिंधी फिक्शन खे सुठो डायरेक्शन ॾिनी कोशिशि कई आहे, अॻिते उन वारे सां घणो कमु थियण जी उमेद करे सघिजे थी। बिल्कुलु अमर साहब, असां सभु उमेद करे सघूं था त घाड़े ते 9 मौज़ूअनि ते 9 तरीक़नि सां नाविल लिखिजी सघजनि था। रुगो ओल्ड असां वटि जेका हिकिड़ी पुराणी नॉस्टैल्जिया आहे उन ते नाविल लिखण खां हटी करे असां अची करे 9 मौज़ूअ ते, जदीद मौज़ूअनि ते, जंहिंमें सॼी दुनिया जे इशूज़ खे सलाड़े करे असां लिखी सघूं था 9 तरीक़नि सां। तव्हां सभिनी जी ॿिनी महिरबानी। ऐं जेके रीडर्स, राइटर्स, जे व्यूअर्स जेके हुया, जिन कमेंट्स कया, जिन लाइक कयो, जिन असांखे मुसलसल ॾिठो पए, उन्हनि जी वॾी महिरबानी। असांजो सेशन हाणे पुॼाणी ते पहुतो आहे। असां ॿिए सेशन में वरी कंहिं मौज़ू ते गॾु थींदासीं। कलीम साहब तव्हांजी वॾी महिरबानी, अख्तर साहब तव्हांजी थैंक वॾी यू वेरी महिरबानी। मच डॉक्टर साहब। महिरबानी डॉक्टर साहब, महिरबानी। थैंक यू। थैंक यू। थैंक यू।